बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। सुबह साण धरती सां गॾु सोराब सुमरो तव्हांजे साम्हूं हाज़िर आहे। नाज़रीन, धरती टीवी ते अॼु असां वटि तमामु बहितरीनु गेस्ट आयल आहे जंहिंसां ॻाल्हि ॿोल थींदी। अवां बि लाइव कॉल जे ज़रिए असांजे हिन शो में शामिलु थी सघो था। अॼु असां वटि तमामु बहितरीनु शाइर, अदीब, लेखक, कालम निगार, नौजवान नई टही जो उभरंदड़ शाइर बि चई सघूं था उन्हनि खे। उन्हनि जी शाइरी तव्हां मुख़्तलिफ़ अख़बारुनि में, मुख़्तलिफ़ रिसालनि में पढ़ंदा हूंदा। अॼु असां वटि सजाद ज़हीर सोलंगी साहब मौजूदु आहिनि। साईं, छा हाल आहे? ख़ुशि आहियो? ख़ैर, ठीकु ठाक? अची वियो तव्हां, साईं, वॾी महिरबानी। हालांकि सुबुह जो उथणु थोरो मसइलो हूंदो आहे साजरी, पर तव्हां अची वियो, तव्हांजी वॾी महिरबानी। ऐं तव्हां कालम निगार बि आहियो। अॼु तव्हांजो ताज़ो कालम बि छपियो आहे हिकिड़ी अख़बार में, जेको ख़ासि करे IMF जे बारे में आहे। त IMF ऐं पाकिस्तान जो मुस्तक़बिल, तो इन बारे में छा चवंदव तव्हां? असल में मसइलो आहे त हिन पूरे मुल्क जी तारीख़ ॾिसिजे त उन वक़्तु हिकिड़ा अहिड़ा मुल्क हुआ अवाम दोस्त, जिन मुल्कनि सां जेकॾहिं लाॻापा जोड़िया वञनि हा, त असां अॼोको जेको मुआशी बहिरान जो जेको ॾेवालपणो आहे उन में न फासूं हा। हाणे IMF वटि असां एतिरा त गिरवी थी विया आहियूं जो हिकिड़ो कर्ज़ु लहे कोन थो त ॿियो कर्ज़ु चढ़ी थो वञे। ऐं हिते जेके बि हुकूमतूं अचनि थियूं, जेकॾहिं उहे उन सां इख़्तिलाफ़ु रखनि थियूं त कंहिं न कंहिं बहाने सां उनखे हटाए वरी पंहिंजी मनपसंदि हुकूमत आंदी थी वञे। ऐं वरी बि जेको कर्ज़ जो जेको टोड़ो आहे असांजी ॻिची में विधो थो वञे। जेसीं ताईं कर्ज़ु नथो ख़तमु थिए तेसीं ताईं असांजी IMF मां जान नथी छुटी सघे। उनजो हिकिड़ो ई हल आहे त असां पाड़ेसिरी मुल्कनि सां पंहिंजा वापारी लाॻापा बहाल कयूं। जीअं हिंदुस्तान आहे, ईरान आहे, अफ़गानिस्तान आहे, ॿिया खोड़ पाड़ेसिरी मुल्क आहिनि जंहिंसां असां लाॻापा बहाल करे पंहिंजी मईशत खे बहितर करे सघूं। उन सां मसइला हल थी सघनि था? बिल्कुलु हल थी सघनि। तव्हां ॾिसो श्रीलंका में डॉलर जी वैल्यू ॾिसो, इंडिया में डॉलर जी वैल्यू ॾिसो, ख़ुदि अफ़गानिस्तान में डॉलर जी वैल्यू ॾिसो। अॻे मशहूरु हूंदो हो त असां जेकॾहिं अफ़गानिस्तान में पंहिंजो 100 रुपयो खणी वञूं, 200 रुपया खणी ॿोरी भरिजी वेंदी। हाणे उते जो तव्हां डॉलर ॾिसो। ईरान बि ईअं मशहूरु हुयो। हाणे तव्हां उनजो जेको आहे सो करंसी जी हैसियत ॾिसो ऐं पंहिंजी करंसी जी हैसियत ॾिसो। माशाल्लाह। अच्छा, तव्हांजो तालुक़ु अदबी घराणे सां आहे। तव्हांजे वालिद साहब डॉक्टर सलेमान सोलंगी साहब ॾाढा सुठा, उहे बि अदीब आहिनि, शाइर आहिनि। ऐं उनखां अलावा असांजो दोस्त आहे प्यारो इमदाद सोलंगी, वॾो भाउ, उहो बि ॾाढो सुठो शाइर बि आहे ऐं वकील बि आहे। जी सर, बिल्कुलु। तव्हां वरी जेको आहे सो सिर्फ़ु शाइरी ऐं अदब ते तव्हां फोकस रखियो? सर, ॻाल्हि इहा आहे त असांजो पूरो जेको घराणो आहे उहो अदबी ऐं सियासी घराणो आहे। त मुंहिंजो वॾो भाउ, जीअं तव्हां ॿुधायो, उहो शाइर बि आहे, वकील बि आहे। वरी मुंहिंजो वालिद साहबु, उनखां अलावा मुंहिंजो ॿियो भाउ आहे जेको मजाज़ हैदर, उहो शाइर बि आहे, पर ख़ुदि बहितरीनु अंदाज़ में ॻाए थो। उनजो आवाज़ बि भलो आहे, हारमोनियम वग़ैरह उन वटि पंहिंजो हिकिड़ो सेटअप आहे। ऐं ईअं सम्झो त हीउ जेको अदब आहे न, असांखे ईअं विरसे में मिलियो आहे। उन सां गॾु मुंहिंजा मामा बि शाइर आहिनि ऐं मुंहिंजे फैमिली जा केतिरा ई मेंबर शाइर आहिनि। त जीअं तव्हां चयो त आउं शाइर आहियां या हू जेको वकील आहे या हाणे अदब ऐं समाज ॿई गॾियल शयूं आहिनि, उनखे असां अलॻि नथा करे सघूं। जंहिं समाज में तव्हां रहो था उन समाज जा ई हिसा आहिनि। अदब आहे तव्हांखे रस्तो ॾेखारींदड़ हिकिड़ो हथियार आहे जंहिंसां तव्हां समाज खे सम्झी सघो था, परखे सघो था। तव्हां ॻाइण तरफ़ न आहियो, मिजाज़ खे तव्हां ॿुधो आहे ॾाढो सुठो ॻाइण लाइ लाज़मी आहे त तव्हांजे आवाज़ जेको आहे उन जो जेके बुनियाद आहिनि उन मयार ते पूरो लहे। शौक़ बि शौक़ बि हूंदा। पहिरीं ॻाल्हि त आवाज़ जो हुजणु लाज़मी आहे न। बाक़ी आउं ॼाणंदो आहियां, माना राग ॼाणे थो वञा, कुझु सुरनि खे आउं सुञाणे वेंदो आहियां अक्सर करे। शाइरी जेका तव्हां कयो पिया, उनजो कोई किताबु अञा ताईं न आयो आहे? न सर, किताबु न अची सघियो आहे, पर किताबु जेतिरो मवादु ज़रूरु आहे, माना उहो अणछपियल किताबु खणी चइजेसि त उहो ज़रूरु आहे। सहेड़ींदा वञो था उनखे? जी 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 जी। छाकाणि अॼुकल्ह जदीद कंप्यूटर जो दौरु आहे, तव्हां लिखंदा वञो, उनखे सेव कंदा वञो, कंपोज़ कंदा वञो, उहे सभई शयूं मूं वटि आहिनि। पर ज़ाहिरी ॻाल्हि आहे त हज़ारो ख़्वाहिश ऐसी करो ख़्वाहिश पे दम निकिले। त हर शइ खे करण जे लाइ जेको फिनांशियली जेको मसइलो आहे उहो सभिनी सां आहे। उर्दू शाइरी बि कयो? जी सर, बिल्कुलु। सिंधी शाइरी, उर्दू शाइरी? उर्दू सिंधी ॿिन्ही। उर्दू सिंधी ॿिन्ही ॿोलियुनि में मज़मून लिखूं था। उर्दू में जेको आहे सो हिकिड़ी अख़बार उन में लिखूं था, सिंधी में हिकिड़ी ॿी अख़बार उन में लिखूं था। माशाल्लाह, तव्हांजो जेको घराणो आहे पूरो तक़रीबन सभु पढ़ियल लिखियल आहिनि ऐं अदब सां उन्हनि जो वास्तो आहे। नंढे हूंदे खां तव्हांखे माहौल ई अहिड़ो मिलियो न घर जो? जी सर, बिल्कुलु। ॾिसो त मुंहिंजो बुनियादी तालुक़ु जेको आहे मोरे शहर सां आहे ऐं मोरे शहर जो इल्मु अदब में तमामु वॾो हिकिड़ो ॻंढापो रहियो आहे। ऐं तव्हांखे ॿुधाईंदो हलां त जॾहिं मोरे शहर में जेका सिंधियत बि संगत जो जेको बुनियादु आहे उहो पाकिस्तान ठहण खां पहिरियां जो आहे। जॾहिं रिवाइवल थियो सिंधियत बि संगत जो, हितां अदबी संगत जा जेके सरवाण हुआ हितां हलिया विया हिंदुस्तान जी गोबंद माली ऐं ॿिया, त
त उनखां पोइ 1954 में नूरदीन सरकी ऐं जंहिंमें ताज बलोच साहब ॿिया जेके हुआ उन्हनि जे अॻुवाणी में जेको इहो हुनजो माना ईअं चऊं त ॿियो दफ़ो जेको जनमु थियो उन ॿिए दफ़े जेको जनमु थियो जो कन्वेंशन थियो उन में 7 खां 8 शाखूं जेके शरीक थियूं उन में मोरे जी शाख बि शरीक थी त उन मां इहो ज़ाहिर थो करे त अदबी संगत जो उन वक़्तु चंद शाख उन मां मोरे जी शाख बि हिकिड़ी शाख हुई उन हवाले सां वरी तव्हां मोरे जे अदीबनि ते अचो त कराची जो जेको पहिरियों मेयर आहे काज़ी ख़ानदान जो उहो मोरे शहर जो आहे जेको मुस्लमान पहिरियों मेयर ऐं पहिरियों हिकिड़ो मशहूरु नाविल जेको आहे जेको जंहिंमें मुस्लमान जी ज़िंदगी जो ज़िक्र आहे जीअं पहिरियां हिंदू वर्सिस जेको मुस्लमान हिकिड़ो रहियो आहे असांजे समाज में उहो नाविल लिखंदड़ सुंदरी नाविल जेको आहे लिखंदड़ लेखक उहो उनजो तालुक़ु बि मोरे सां आहे इहो तव्हांखे ॿुधायां थो पाकिस्तान ठहण खां पहिरियां जा उहिञाण वरी तव्हांखे आऊं जेकॾहिं तरक़ी पसंदि सियासत जे हवाले सां ॿुधायां त पाकिस्तान ठहण खां पहिरियां मोरे में लेबर पार्टी जे नाले सां हिकिड़ी सियासी जमात हुई त मुख़्तलिफ़ धाराऊं जेके आहिनि मोरे शहर में शामिलु रहियूं आहिनि पाकिस्तान ठहण खां पोइ तमामु वॾा नाला साईं राशिद मोराई काज़ी नज़ीर साहिबु काज़ी फज़ल जी सर रखियल मोराई आमन सोलंगी इहे सभु उतां जा आहिनि ऐं साईं राशिद मोराई जो नालो एॾो वॾो पॉपुलर आहे सिंधी शाइरीअ में जो उनजा गीत अॼु बि जेको आहे सो हर फ़नकार ॻाए थो ऐं उनजो हिकिड़ो उन वटि आउं पढ़ियो आहियां छाकाणि उस्ताद वटि पढ़ियो आहियां वरी अदबी संगत में असां वेंदा हुआसीं त उते बहस उते ॻाल्हाइणु उते सिखणु त अदबी संगत जेका आहे सिंध जे अदीबनि जी हिकिड़ी नर्सरी रही आहे स्कूल रहियो आहे उहा सेखारींदी रही आहे त उनजे करे असां उते सिखियासीं वरी 20-22 सालनि खां कराची में रहूं पिया त कराची में अचण खां पोइ जदीद मीडिया सां कनेक्शन थियो ऐं उन ते किताब पढ़ण सां गॾु ऐं जेको आहे सो मुख़्तलिफ़ माण्हुनि सां मिलण खां पोइ उन में अञा वधीक असां जेको आहे सो अदबी ऐं समाजी तौर ते उन में तजुर्बा कया आहिनि ऐं सिखण जी कोशिशि कई। तव्हां जॾहिं खां होश संभालियो घणो कंहिंजे असर हेठि रहियो कहिड़े शाइर जे कहिड़ो शाइर तव्हांखे वधीक पसंदि आहे? सर आउं ॿिनि शाइरनि खां मुतासिर तमामु घणो आहियां सिंधीअ में शेख हयाज़ खां ऐं उर्दूअ में फैज़ अमन फैज़ खां ठीकु आहे ऐं बाक़ी त जेके इलाइक़े में बि असांखे जेकॾहिं साईं राशिद मोराई जे असां जेकॾहिं उन शाइरी असांखे वणी त उहा बि समाजी रोमांस हुयो इनकलाबी शाइरी पर इनकलाबी शाइरीअ जेको बुनियादु असां वटि आहे उहा आहे शेख हयाज़ बिल्कुलु त असांजो पहिरियों जेको चाहत आहे या पहिरीं जेका असांजी चॉइस आहे उहा शेख हयाज़ आहे। घणो तव्हां शेख हयाज़ खे पढ़ियो लाड़काणे खां लाइव कॉल ते ॾिसूं असां गॾु केरु आहे जी अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम सुरभ खान ख़ुशि आहियो डॉक्टर इमदाद सियाल थो ॻाल्हायां बाबा। जी जी डॉक्टर इमदाद सियाल साहब छा हाल आहे ख़ुशि आहियो? ख़ुशि आहियो ख़ैर ज़बरदस्त यार प्रोग्राम ॾिसंदो आहियां त कोई ईंदा आहिनि हाणे हे जेको सोलंकी साहिबु आहे जी जी इन सां ॻाल्हाए सघां थो? हा साईं सजाद ज़हीर सोलंकी साहिबु वेठो आहे ॻाल्हायो जी साईं जी जी ॻाल्हायो साईं। अस्सलाम वालेकुम सर। सजाद बाबा अस्सलाम वालेकुम बाबा। वालेकुम सलाम सर कहिड़ा हाल आहिनि ख़ुशि आहियो सर? बाबा ॾाढो सुठो थियो मुंहिंजे यार जा पुटु आयो मुंहिंजो क्लास फेलो मोहम्मद सलमान असां गॾु पोइ LMC मां कई थी MBBS। साईं ॾाढी ख़ुशी थी तव्हां सां ॻाल्हाए ऐं अहिड़ो राब्तो आहे चैनल जो असां हिक ॿिए सां माण्हू मिलनि था ऐं ॾाढी ख़ुशी थी तव्हां मुंहिंजे वालिद साहिब जा क्लास फेलो आहियो। अबो जी जी सर अबो ख़ुशि अथव बाबा अबो ख़ुशि अथव? बिल्कुलु बिल्कुलु बाबा साईं ख़ुशि आहे ठीकु आहे बिल्कुलु साईं। ऐं तव्हां जो डॉक्टर इमदाद सियाल हॉस्टल में गॾु रहियासीं मानियूं टेबल ते खाधियूं यादियूं घणियूं। बिल्कुलु बिल्कुलु साईं कॾहिं अचो कराची कचहरी कयूं सर। न न उहो असांजो पायो कोविड तव्हांखे थियो या तव्हांजे ॿिए भाउ खे थियो कोविड? जी सर कोरोना बि थियो न नंढड़े खे असांजो LMC 80 ग्रुप आहे पंहिंजो। मां सर आवाज़ु सम्झा न पियो थोरो मां तव्हांजी ॻाल्हि सम्झा न पियो सर। डिस्कनेक्ट थी वई कॉल डिस्कनेक्ट थी वई छा? अच्छा डॉक्टर इमदाद सियाल आहे साईं जी जी सर लाड़काणे में हूंदो आहे ॾाढो सुठो असांजो फैन बि आहे ऐं जॾहिं बि जंहिं बि चैनल ते ॾिसंदो आहे ज़रूरु लाइव कॉल ते असां राब्तो कंदो आहे ऐं तव्हांजे वालिद साहिब ॿुधायां त क्लासमेट रहियो इहो इतफ़ाक़ आहे इहो मतिलबु जो असां ख़ुशी इंट्रो में जेको मूं नालो खयो न त डॉक्टर सलेमान सोलंकी साहिब त हू सम्झी विया त छा हुननि जा फर्ज़ंद आहिनि। साईं ॾिसो न असां वटि जॾहिं पंहिंजो ज़रियो न हो मीडिया न हुई सिंधी मीडिया न हुई त असांखे जेको थोरो टाइम मिलंदो हुयो ऐं TV हूंदी शाम जो इंतज़ारु कंदा हुआसीं ॾिसंदा हुआसीं ऐं उन सिंधी ॿोली जे प्रोग्रामनि सां जेको रवियो हूंदो हुयो ऐं चैनलनि ते अॼु बि तव्हां ॾिसो त उहो जेको सरकारी TV आहे उन वटि सिंधी प्रोग्राम जो रिकॉर्ड ई न आहे। तव्हां को पुराणो ड्रामो वञी घुरो पुराणो को प्रोग्राम तव्हां वटि रिकॉर्ड न आहे पर जॾहिं अॼु 20 सालनि खां या 15 सालनि खां जेको सिंधी
चैनलनि जो जेको ई आया इनकलाब मैदान आयो में, आहे, वॾो त इनकलाब। माण्हुनि में हिकिड़ो चाह वधियो आहे ऐं ऐं शऊर बि आयो आहे वॾो। माण्हुनि सॼी दुनिया में ॾिसो सिंधी ॿोली ते माण्हुनि वापसि अचणु जी शुरू जी कयो। बिल्कुलु बिल्कुलु। सजाद ज़हीर सोलंकी साहब आयल आहिनि, उन्हनि सां ॻाल्हि ॿोल्हि हले पई। होॾां फ़क़ीर इनायत बुरड़ो साहब बि कीबोर्ड ते पंहिंजे आङुरियुनि जे ज़रिए जादू ॾेखारे थो वेठो। ऐं साईं अॼु 2-3 कला मां बि तव्हांखे ॿुधाईंदुमि। अॼु तव्हां ईअं न छॾींदा त ख़ाली मथां सम्झो त तव्हां ख़ाली ईअं कीबोर्ड वॼाए करे हलिया वेंदव हितां। सजाद ज़हीर सोलंकी साहब माशाल्लाह समाज जो ऐं अदब जो पाण में केतिरो ॻंढापो आहे। ऐं असां वटि जीअं तव्हां सवेर ॿुधायो तव्हां शेख हयात साहब खां घणो मुतासिर आहियो। मौजूदा दौर में असां को शेख हयात छो न वञा ॾिसूं था, छा वजह आहे हिन जी? ऐं तव्हां ॾाढो भलो सुवालु कयो आहे सोराब साहब। मिर्ज़ा ग़ालिब जो हिकिड़ो शेर आहे त लिखते रहे जुनू की हिकायात खूं चुका, हर चंद जिसमें हाथ हमारे कलम हुए। वाह। त शाइर जॾहिं सच ॻाल्हाए थो त उनखे सच ॻाल्हाइण जी हिकिड़ी क़ीमत अदा करणी थी पए। तव्हां फितरत ते लिखो, तव्हां चेहरनि ते लिखो, तव्हां वारनि ते लिखो, तव्हांखे का झल पल न आहे। पर जॾहिं तव्हां सोराब सुमरे सां ज़ुल्म थिए उन ते लिखो त तव्हांखे रोकियो वेंदो। उन लाइ खपे जुरत, खपे बहादुरी खपे। ऐं उन बहादुरीअ जे लाइ तहरीकूं खपनि। उहे तहरीकूं जॾहिं मौजूदु हुयूं त उहो अदब तख़लीक़ थियो। मिसाल तौरु मां तव्हांखे हिकिड़ो ॿियो मिसाल थो ॾियां। जीअं असां वटि औरतुनि डोमेस्टिक वायलेंस आहे, औरतुनि जे ख़िलाफ़ु जेके तशदुद जा रविया आहिनि, त हिकिड़ो उर्दू ॿोलीअ जो शाइर हुयो मजाज़, जंहिं लिखियो त तेरे माथे पे ये आंचल बहुत ही खूब है लेकिन तू इस आंचल का एक परचम बना लेती तो अच्छा था। वो जो मायूस न थी, जेको तुंहिंजो रओ आहे न, इन रए खे झंडो ठाहे वेड़ कर, जदोजहद कर। ऐं साॻी रीति शाह लतीफ़ खे ॾिसूं त जॾहिं हिते फारसीअ जो रिवाजु वधंदो पियो त हुन चयो जे तूं सिखे फारसी ॻोल्हो तूं ग़ुलाम। माना ॿाहिरी ॿोलीअ खां नफ़रत वधाइण लाइ, माना पंहिंजी ॿोलीअ खे हथी वठाइण लाइ, माण्हुनि में सुजाॻी पैदा करण लाइ, उन में जेको आहे सो जेको शाह लतीफ़ जेका ॻाल्हि कई आहे, यानी समाज जे अंदरि जेकॾहिं वेगाणप आहे, ख़ामोशी आहे, जेकॾहिं सुस्त रवि आहे, त उन जे ख़ात्मे लाइ अदब जेको आहे हिकिड़ो हथियार जो इस्तेमालु करे थो। ऐं अहिड़ो अदब जेको जेको तव्हांजे ॾुखनि, तव्हांजे तकलीफ़ुनि ऐं तव्हांजे हक़नि जी ॻाल्हि करे, उनखे तरक़ी पसंदि अदब चइबो आहे। तरक़ी पसंदि अदब पुराणनि ख़्यालनि खे ख़तमु करे, यानी समाज जे अंदरि जेके पुराणा मुरवज ख़्याल आहिनि, हक़ीक़त में जेको अदब ऐं समाज जो ॻंढो आहे उनखे चइबो आहे तरक़ी पसंदि अदब। माना तरक़ी पसंदि अदब उहो आहे जेको समाज जे अंदरि जेके पुराणा ख़्याल आहिनि, पुराणा तसवुर आहिनि, उन्हनि खे ख़तमु करे नयूं राहूं हमवार करे उनखे तरक़ी पसंदि अदब चइबो आहे। उनखे मज़ामती अदब बि चई सघिजे थो। बिल्कुलु, मज़ामत अदब बि उनजो हिकिड़ो हिसो आहे। मज़ामत अदब बि उनजो हिकिड़ो हिसो आहे। जीअं शेख हयात आहे असां वटि, त मुॾात अनोखी आंदी आती तंदु विड़े तलवारनि सां। केॾी वॾी ॻाल्हि आहे। तुंहिंजा भारी बुर्जल उॾनि, तूं हीणो आहे हथियारनि सां। हीणो आहे हथियारनि सां। या अब्दुल करीम गदाई आहे, नौजवान साथियो सिंध जा पासवां, साथ हलंदो रहे लाट ॿरंदी रहे। रोमानवी शाइरी बि तॾहिं क़बूल कई वेंदी जॾहिं तव्हांजे समाज में उहे ओरड़ा हूंदा, उहे ओञाण हूंदा, उहे लाड़ा हूंदा जेके तव्हांजे समाज, मिसाल समाज जे अंदरि जेके इंतिहा पसंदी हुजे, ऐं तव्हां चओ त मां वारनि जो ज़िक्र कयां, कोन ॿुधो वेंदो, तव्हां सां झगड़ो थींदो। जेसीं ताईं समाज जे अंदरि बर्दाश्त वारो निज़ाम न हूंदो, एसी ताईं तव्हांजो को बि अदब क़बूल न। उन सभ खां पहिरियां अदब ऐं समाज जे ॻंढापे वारे खे मज़बूत करिणो पवंदो। हाणे छा था सम्झो हिन दौर में मज़ामती अदब लिखियो वञे थो, मज़ामती शाइरी? ॾिसो, मां तव्हांखे पहिरीं ॻाल्हि कई त लिखियो त वञे थो, पर उहो जीअं त हाणे हीउ दौरु जेको आहे न सोशल मीडिया जो आहे, ऐं सोशल मीडिया जे दौर में शाइरी त लातादाद थिए थी। माना तव्हां अॼु खां पोइते वञो त तव्हांखे लोक अदब मिलंदो। हाणे इहा ख़बर न पवंदी त हीउ शेर कंहिंजो आहे, पर इहा ख़बर पवंदी शेर आहे। हाणे सोशल मीडिया जे दौर में शाइरी लिखी वञे थी, शाइरी त हूंदी त शेर आहे, सुठो शेर आहे, पर इहा ख़बर न पवंदी अॻिते त शेर कंहिंजो आहे। वरी हीउ जेको वक़्तु आहे उहो आहे कहाणीअ जो, ड्रामनि जो। छाकाणि तव्हां ॾिसो त हिकिड़ी कहाणी जेका अॼुकल्ह जेके ड्रामा आहिनि वधीक ॾिठा था वञनि, बिल्कुलु शॉर्ट मूवीज़, जंहिंमें तव्हां हुन में जेकॾहिं तव्हां हुन में ड्रामे खे ताक़तवर करे ठाहियो त उहो ड्रामो वधीक ॾिठो थो वञे बनिस्बत शाइरीअ जे हुनजे। छाकाणि त ड्रामो अचे ई कहाणी मां थी न। कहाणी जो जेकॾहिं प्लॉट मज़बूत आहे त उन ते ड्रामो मज़बूत ठहे थो। ऐं तव्हां पोइ उर्दू ड्रामनि खे ॾिठो हूंदो, ख़ासि करे सिंधी ड्रामा बि खोड़ अहिड़ा आहिनि जेके माना आऊं बि ख़ासि करे ॾिसंदो आहियां। छाकाणि असां वटि राइटर आहिनि पर उनखे मौक़िया कोन था मिलनि जेके तव्हांजे मयार मुताबिक़ उहा लिखणी ॾियनि।
पर हिन दौर में बि जेकॾहिं असां ॾिसूं था महर टिबाई साहिबु लिखे पियो मज़ामती शाइरी बिल्कुलु पंहिंजे हिसाब सां उहो हिकिड़ो इनकलाब आणे थो, सुजागी पैदा करणु चाहे थो माण्हुनि में, नौजवाननि में ख़ासि करे। नौजवाननि जो घणो लाड़ो उन तरफ़ आहे, मज़ामती शाइरीअ तरफ़। मां वरी बि तव्हांखे ॿुधायां त कंहिं बि शइ जे तख़लीक़ लाइ उहो माहौल लाज़मी आहे, माना तहरीक जो हुजणु लाज़मी आहे। असां वटि तहरीकूं माठियूं थी वियूं आहिनि, यानी ख़ामोश थी वियूं आहिनि, वेगाणनि जो शिकार आहिनि। अॻे ॾिसो न वॾा वॾा कालाबाग डैम ख़िलाफ़ पलीअ साहिब जा धरणा हुआ, वॾा वन यूनिट ख़िलाफ़ अदीबनि जो वॾो किरदारु लॉन्ग आहे। मार्च थींदा वॾा हिन सिंधड़ी तुंहिंजो नाम खणणु कारी हर ते फेर पियो। इहे अब्दुल हकीम अरशद हुयो, सर्वेज सुजावली, पंहिंजो इब्राहिम मुंशी, इन्हनि जूं तव्हां शाइरी पढ़ो। इहे माना जॾहिं ॻाल्हाईंदा हुआ, जॾहिं सिट तकलीफ़ कंदा हुआ, तूं परवाह न कंदा हुआ। हाणे असां जेकॾहिं कंहिं नंढे प्रोटेस्ट में जेको आहे सो वञूं था त पहिरियां त असांखे हिन मां बचिणो कीअं आहे। लिखंदा अॻे ईअं न हूंदो, अॻे माना सूलिया सीगा रस लाशकनि जो अॻियां अॻियां थी ईंदा। हा बिल्कुलु इब्राहिम मुंशी साईं ॾिसो शाइरी आहे, जहिड़ो माण्हू तहिड़ो नाणो, हर को पंहिंजे अघ अॻाणो, जेको माण्हू कोन विकाणो सो ई माण्हू मोतीअ दाणो। बिल्कुलु ॾिसो केॾी ज़बरदस्त शाइरी आहे, ऐं केॾा साल अॻु में हुननि इहा पढ़ी आहे, अॼु ताईं बि उहा माण्हुनि जे ज़हननि में आहे। माना सुठी शाइरी जेकॾहिं कजे त उहा केतिरा ई साल हली रहे थी। ॾिसो शाइरी त उहो आहे न, शेर जेको तव्हां 50 सालनि खां पोइ पढ़ो शेर लॻे, हा 50 सालनि खां पोइ पढ़ो उहो शेर लॻे। माना शेर जेको आहे उहो हर दौर में रिलेट करे। अॼु असां ग़ालिब खे छो था पढ़ूं, शाह लतीफ़ खे छो था पढ़ूं, उर्दू में ॾिसो मीर तकी मीर आहे न, मीर तकी मीर हुनजो लाज़वाल शाइर आहे। असां वटि सिंधी में भिटाई आहे न, असां भिटाई खे अॼु बि कंहिंखे पोइ पतो अंदाज़ो हुयो त इंटरनेट ईंदी, कंहिंखे बि का ख़बर कान्हे त असां ईअं व्हाट्सअप ते कॉल कंदासीं, अमेरिका में वेही असां पंहिंजे दोस्तनि सां भाइरुनि सां जेके ॿाहिरि रहंदा हुआ ॻाल्हाईंदासीं, के वेझाई ॾूर के ॾूर बोॾा सुपरी। इहो कॉन्सेप्ट भिटाई ॾिसो हुन दौर में ॾिनो न, अॼु उहो सच लॻो पियो आहे। तव्हां हिते हिकिड़ी फीमेल रहे थी, हुनजी ॿी भेण हिंदुस्तान में रहे थी, तव्हां व्हाट्सअप ते हुन सां ॻाल्हाए। शाह लतीफ़ उन दौर में इहो लॻो के वेझा बि ॾूर के ॾूर बि ओॾिया सुपरी, ॾूर बोॾा सुपरी। माना हिकिड़े ई घर में वेठे 4-5 भाती वेठा आहिनि, मोबाइल ते लॻा पिया आहिनि, वेझो हूंदे बि हिक ॿिए सां नथा ॻाल्हाइनि। के माण्हू वरी सफ़ा 7 समुंड पार वेठा आहिनि, ऐं हिते राति आहे उते ॾींहुं आहे, आम्हूं साम्हूं ॻाल्हाइनि था वेठा वेझो। बिल्कुलु ऐं हाणे त वरी अञा बि होलोग्राम टेक्नोलॉजी अचे थी त माण्हू सौ सिधो साम्हूं वेठो आहे। अॻे ॾिसो ईअं अख़बारूं निकिरंदियूं, हुन में बाक़ाइदा केॾी देरि थींदी। हाणे कंपोज़िंग जदीद टेक्नोलॉजी ॿियो टियों, हाणे तव्हां इंतज़ारु कंदो त हींअर ख़बर कहिड़ी हूंदी, पर हाणे तव्हांखे मोबाइल ते ख़बर थी पए उन महिल अमेरिका में छा थियो आहे। तव्हांखे तव्हांजो नंढो ॿारु ॿुधाईंदो, लाइव अची थी वञे, तव्हांखे तव्हांजो नंढो ॿारु ॿुधाईंदो त भई फलाणो दुनिया में हीउ पियो थिए, इमरान ख़ान छा पियो करे, ऐं पंहिंजो नवाज़ शरीफ़ छा पियो करे, तव्हांखे तव्हांजो ॿारु ॿुधाईंदो, छाकाणि सोशल मीडिया जो ॿारु आहे। थोरी अख़बार ई जेसीं ताईं प्रिंट निकिरे, कॉपी डाउन थिए, तेसीं ताईं PDF में अची थी वञे। PDF में असां इंतज़ारु कंदा हुआसीं न, अख़बार वठी ईंदा हुआसीं, जंहिं ॿिए वटि हूंदी त असां परेशान इन खां अख़बार वठूं कीअं, अख़बार वठूं कीअं, फलाणो परचो ॾे हीउ ॾे। हाणे उहे सभई शयूं नेट ते अची थियूं वञनि, इहो नौजवान हुन खां बाक़ाइदे हुन खां आहे फ़ैज़ियाब। अॻे साईं इहो कटिंग करे जेको रखंदा अख़बारुनि मां मुख़्तलिफ़ ख़बरूं जेके हूंदियूं, तारीख़ जो हिसो थी वेंदी उहा हिकिड़ी शइ। हाणे PDF कॉपी में जॾहिं अची थी वञे अख़बार, त तव्हां उतां उहा ई सिर्फ़ु कॉपी खणी कटिंग रखी सघो था, पाण वटि सेव करे सघो था, वायरल करे सघो था, उहा शेयर करे सघो था ॿियनि सां। अॻे जेकॾहिं मैगज़ीन बंदि त बंदि थी वेंदो, हाणे काविश जो मैगज़ीन नथो छपिजे, खोड़ा मैगज़ीन, आवामी आवाज़ जो मैगज़ीन नथो छपिजे। उहे मैगज़ीन हाणे या मिसाल तौरु 100 जा एडिशन खोड़नि जेके नेट ते अचनि था। हाणे तव्हां प्रिंट में न पढ़ो, पर नेट ते तव्हांखे सभई शयूं मिलंदियूं, ऐं माण्हू हुन में लिखनि पिया। बिल्कुलु लिखनि, दुनिया सॼी जेका आहे तव्हांखे नेट ते ॾिसे पई, ऐं केतिरा ई साल पोइ ते वञूं त पहिरियों एडिशन कहिड़ो निकितो उहो बि अची थो। बिल्कुलु दुनिया तव्हांखे नेट ते ॾिसे थी न। अमेरिका में वेठो आहे काविश उते थो पढ़े, अमेरिका में वेठो आहे सोब उते थो पढ़े, अमेरिका में वेठो आहे अवामी आवाज़ उतां थो पढ़े। ज़बरदस्त ज़बरदस्त साईं। त हाणे मां तव्हांखे जेकॾहिं कलाम ॿुधायां त सर बिल्कुलु माइंड त न कंदा न साईं, असां तव्हांखे ॿुधी ख़ुशी थींदी, छाकाणि जो तव्हां असांजे मायूसीअ में जेको तव्हां जूं जेके मुस्कुराहटूं आहिनि न, असां जॾहिं मायूस थींदा आहियूं त तव्हांजा प्रोग्राम जेको आहे यूट्यूब तां खोले असां ॾिसंदा आहियूं। अच्छा, हा बिल्कुलु, माना तव्हां असांखे ईअं सम्झो त फॉलोवर आहियो, ईअं चई सघिजो। तव्हांजो ख़ासि तौरु तव्हांजी पूरी टीम जो जेके तव्हांजा दोस्त आहिनि, साथी आहिनि, तव्हां कमु कनि था। जी जी जी, अलीगुल वारा सभिनी जा असां। साईं हिकिड़ो कलाम आहे फ़कीर इनायत ॿुढ़ो साहिबु, ॾाढी सुठी शाइरी आहे, अफ़ज़ल सोलंगी साहिब जी। असां वटि सजाद ज़हीर सोलंगी वेठो आहे, त पहिरीं शाइरी बि अफ़ज़ल सोलंगी साहिब जी ॻायूं। वहीद अली साहिबु इहो कलाम ॻायो हुयो कंहिं दौर में, उनखां पोइ हुनजे फर्ज़ंद इक़रार वहीद बि ॻायो नए म्यूज़िक सां। जे रोज़ रुसंदे त मेहणा मिलंदा, ओड़े पाड़े वारा माण्हू तोता मूं तां खिलंदा। डायरेक्टर साहिब जी फरमाइश आहे।
जे रोज़ रुसंदे, जे रोज़ रुसंदे त मेहणा मिलंदा है, मेहणा मिलंदा। ओड़े पाड़े वारा माण्हू तोता मूता खिलंदा। जे रोज़ रुसंदे, जे रोज़ रुसंदे त मेहणा मिलंदा है, मेहणा मिलंदा। ओड़े पाड़े वारा माण्हू तोता मूता खिलंदा। जे रोज़ रुसंदे। थोड़ी घणी ॻाल्हि तां न रुस जानी है, रुस जानी। थोड़ी घणी ॻाल्हि तां न रुस जानी है, रुस जानी। तुंहिंजी नौकरी ॾिबी सॼी ज़िंदगानी, तुंहिंजी नौकरी ॾिबी सॼी ज़िंदगानी। जे रोज़ रुसंदे, जे रोज़ रुसंदे त मेहणा मिलंदा है, मेहणा मिलंदा। ओड़े पाड़े वारा माण्हू तोता मूता खिलंदा। जे रोज़ रुसंदे। वास्ते खुदा जे मुखे माफ़ कर तू है, माफ़ कर तू। वास्ते खुदा जे मुखे माफ़ कर तू है, माफ़ कर तू। कढ मेर दिल मां दिल साफ़ कर तू, कढ मेर दिल मां दिल साफ़ कर तू। जे रोज़ रुसंदे, जे रोज़ रुसंदे त मेहणा मिलंदा है, मेहणा मिलंदा। ओड़े पाड़े वारा माण्हू तोता मूता खिलंदा। जे रोज़ रुसंदे, जे रोज़ रुसंदे, जे रोज़ रुसंदे। बिल्कुलु साईं, उन दौर जी कंपोज़िशन आहे जॾहिं मौसीक़ी राग खे बाक़ाइदे सोची सम्झी शाइरीअ जी तरतीब, शाइरी जी सिलेक्शन, उन ते वॾो हिकिड़ो बहस थी यानी वियो। केॾी न शाइरी में मासूमियत केॾी आहे। उस्ताद वहीद अली ख़ान जे रोज़ रुसंदे त मेहणा मिलंदा, ओड़े पाड़े वारा माण्हू तोता मूता खिलंदा। उहे माना इल्तिजा हिकिड़ी अपील आहे त ईअं न कर। बिल्कुलु वास्ते खुदा जे मूंखे माफ़ कर तूं, कढ मेर दिल मां दिल साफ़ कर तूं। तव्हां ॿुधायो आहे त अफ़ज़ल सोलंगी जी शाइरी हा आहे। साईं। अफ़ज़ल सोलंगी पंहिंजे दौर जो हिकिड़ो सुठो बहितरीनु शाइर, उन मज़ामती शाइरी बि उन कई आहे। अच्छा। शहर में दहशत गर्दनि मारिया ॿहिराड़ियुनि जा मोर मुंहिंजा सुहिणा सिंधी माण्हू, ॿिया बाज़ार सिंधी माण्हू पधरा लखनि में। 15 लखनि में अफ़ज़ल सोलंगी साहिब जी शाइरी। बिल्कुलु बिल्कुलु। असां नंढा हुआसीं त मुख़्तलिफ़ प्रोग्राम में मोरे में उनखे ॾिठोसीं, ॿुधोसीं। जॾहिं कॉलेज में प्रोग्राम थिया त उन में असां अफ़ज़ल सोलंगी साहिबु आयो। शाइरनि जे हिसाब सां मोरो तमामु ज़बरदस्त तव्हां ॿुधायो त। बिल्कुलु। इनखे मोरे खां पोइ वरी नौशरो फिरोज़ ऐं इहे जेके शहर आहिनि, साहती परगणो उन्हनि खे चइबो। बिल्कुलु। इहो करोड़नि जे दौर में जॾहिं पूरे सिंध जो सर्वे कयो वियो त पोइ ॿोली जेका आई उन में इहो तरतीब ॾिनी वई त कहिड़े इलाइक़े जी ॿोली जेका आहे उहा परफेक्ट आहे, जंहिंखे माना त पोइ साहित्य परगणे उनखे नालो साहित्य माना अदब। हिन जी ॿोली जेका आहे अदबी ॿोली आहे, हितां जा जेके माण्हू ॻाल्हाइनि था
ॿिया जेके इलाइक़ा आहिनि उन में थोरी उनमें फ़र्क़ु आहे, मिक्सिंग आहे। मिसाल तौरु असां चवंदासीं भाई मूं ठाहियो आहे, तलफ़ुज़ में लहजे में फ़र्क़ु ॿिए आहे। हंधि चवंदा ठातो आहे, उहा ठातो तव्हां आहे। लिखी नथा सघो आहे। ऐं या हू पासे परते लाइ वञो जेकवाद वारे पासे या लाड़काणे खां हिन पासे या ठठिया वारे पासे, इहे जेके इलाइक़ा आहिनि इन में ॿोली जा हिकिड़ा पंहिंजा रंग आहिनि। पर जॾहिं तव्हां लिखो था लिखत में ॿोली, त उहो जेको हिते हले थो डिक्शन, उहो हले थो साए ते परॻणे। इहो पूरो काज़ी अहमद खां वेंदे कंडियारे ते हिनखे हिकिड़ो ॾिनो साथ ई पियो जेके विचोलो चइजे असां। बिल्कुलु, माना अदबी ॿोली जो इलाइक़ो। वरी लाड़ में जीअं असां ॾिसूं त उते तलफ़ुज़ थोरो ॿियो आहे सिंधी जो। तलफ़ुज़ ॿियो। थर जी ॿोली वरी सफ़ा माना निज सिंधी जेके चऊं असां, थर जी ॿोली पर ॻाल्हायूं। भिटाई वरी ॾिसो, भिटाईअ जो कमाल इहो आहे त भिटाई हर इलाइक़े जी ॿोलीअ खे पंहिंजे शेर में आंदो आहे। जीअं असां उत्तर साइड जा आहियूं, सखर शिकारपुर लाड़काणे, त उते पंहिंजे लाइ चवंदा आहियूं मां, मां हीअं कयो, मां हीअं चयो। हेॾे चवंदा आऊं, लाड़ ॾे आऊं चवंदा आहिनि। बिल्कुलु। पर शाह लतीफ़ जी माशाल्लाह एॾी ज़बरदस्त शाइरी आहे, हुननि मां बि यूज़ कयो आहे शाइरी में, आऊं बि यूज़ कयो। जेके ससीअ जा जेके 5 सुर आहिनि उहे हिन इलाइक़े जा आहिनि। ऐं जेसीं ताईं जेकर उन इलाइक़नि जे माण्हुनि सां तव्हां नथा वियो, उनखां नथा पुछो, त उहे तव्हां सम्झी नथा सघो। छाकाणि जो हिते उन इलाइक़े सां रिलेट कंदा। नी असांजो हिकिड़ो उस्तादु आहे दानिशवर साईं पालारी साहिबु, उनखे उन 5 सुरनि ते माना हिकिड़ो महारत आहे। हू असां कॾहिं कॾहिं मुझंदा आहियूं त उनखां वञी उनजी मदद वठंदा आहियूं। वरी शाह लतीफ़ खे जे दास्तान में ॿियनि शयुनि ते अचो, जेके ॿिया हुनजा जेके शेर आहिनि या ॿिया जेके सुर आहिनि, माना सॼे सिंध जी ॿोली जा जेके लहजा आहिनि तव्हांखे शाह लतीफ़ जो जेको आहे न हिन में रिसाले में मिलंदा, बिल्कुलु मिलंदा। ऐं शाह लतीफ़ जी शाइरी जो कमाल माशाल्लाह अहिड़ो आहे जो जेका तव्हांजी जंहिं वक़्तु कैफ़ियत हूंदी, जॾहिं तव्हां उहो रिसालो खणी पढ़ंदा त ईअं लॻंदो ॼणो तव्हांजे लाइ चयो आहे। बिल्कुलु। उहो माण्हू हिकिड़ो गस थी रहंदो, पोइ माण्हुनि ॿियनि बि तजुर्बा कया त छा बहितर ॿोली या असुल की ॿोली बणाए छॾी। ताजल बेग साहिबु उन बि पोइ ॿोली वारे पासे तजुर्बा कया। इवन शेख हयात इन्हनि वरी छा कयो त शाह लतीफ़ खां पोइ सिंधी शाइरी में फ़ारसीअ जो एतिरो त वधीक हुयो। ऐं शाह लतीफ़ जो जेको शेर आहे उहो फ़ारसी खां पाक आहे, निज सिंधी आहे ठेठि। ऐं वरी उनखे बरक़रार रखण लाइ अंग्रेज़नि खां पोइ या अंग्रेज़नि जे दौर में जेके शाइर आहिनि, मिसाल तौर ते इब्राहिम जो ॿोलीअ ते कमु कयो। शेख हयास उनजी ॿोली उन माना निजी निजो जेको सिंधी जेको गज़ल आहे उनखे पंहिंजे अंग में खणी आया। न त पहिरियां जेको गज़ल हो असां वटि फ़ारसीअ जो उन ते असरु हुयो, फ़ारसी असर घणो। हा, उन मां आज़ादु करायो। त इहो जेको निज जेको आहे न उन मां कढणु, उहो शाह लतीफ़ जो हिकिड़ो जेको फ़िक्र जो तूं सिखे फ़ारसी ॻोल्हो तूं ग़ुलाम, उन मां हिनखे आज़ादु कयो। हाणे वरी हिन ॿोलीअ में वरी उर्दू जा लफ़्ज़ मिक्स पिया थियनि, त उनखे उनखां बि बचाइणो आहे। त जेतिरो थी सघे असांखे उन में हिननि चैनलनि जो जेको किरदारु उन में कोशिशि कजनि त जेके लफ़्ज़ सिंधीअ में आहिनि असां उहे ॻाल्हाए सघूं था। मिसाल तौरु मां सवेरे लफ़्ज़ इस्तेमालु कयो एहसास बेगानगी, मां असां चवंदो समाज में बेगानगी, असां ईअं बि चऊं था समाज में बेगानप आहे। शाह लतीफ़ जी शाइरी में असां ॾिसूं त उन में असांखे मज़ामती शाइरी मिले थी, खण भाला वेड़ो भाकुरें। बिल्कुलु बिल्कुलु। वरी जेकॾहिं असां शेख हयाज़ जी ॾिसूं त उहो बि चए थो दोदा तुंहिंजो साहु त वेंदो, माण्हुनि जो वेसाहु न वेंदो। मतो आई मछ शाह लतीफ़ ठला तो थूना हाणी। या हो शेख हयाज़ जो इहो आहे तुंहिंजे विणंदे मारियो वेंदे, हिन वस्तीअ मां वारियो वेंदे, हा न। या तूं हूं बि मरंदे काछे में, किनार वांगुरु छाल ॾेई, तूं आओ पहाड़ी पाछे में, तूं गोलियूं हेठि हलाए ॾिस। या ए काशियो तूं ॼाणी हा आज़ादु हवा छा थींदी आहे। या तो इहो न ॼातो आहे केरु देसवासी। इहे खोड़ अहिड़ा आहिनि। माना शेख हयाज़ खे तव्हां मज़ामत खां उनखे असां जेकॾहिं अञा बि आसान चऊं समाजी रोमांस, ही समाज ते आहे न सॼी शाइरी। वरी जेकर रोमानवी ते अचूं था त अड़े चंड सखी पिया खे मिली त चइजांइ चांदनी तो सिवा न थींदी, झूपड़ीअ ॿाहिरां राति झांझर वॻी, पेर कंहिंजा बिल्कुलु बादल मुंहिंजा ने नथा बस कनि। इहे खोड़ रोमांस में त उनजा जेके शेख हयाज़ जा जेके तजुर्बा आहिनि न, उन जेके लफ़्ज़ इस्तेमालु कया आहिनि, मूं किथे पढ़ियो त शेख हयाज़ ऐं फैज़ अमन फैज़ साहिब जी तमामु वॾी दोस्ती। जीअं फैज़ अमन फैज़ जेको आहे न त उर्दू शाइरीअ खे जदीद जेको आहे न लाड़ा ॾिना, उन बि लिखियो बोल के लब आज़ाद है तेरे हल। शेख हयाज़ माना ॿिन्ही जो माना ॿई अताब में रहिया, ॾाढ जो शिकार रहिया, ॿई इनकलाबी शाइर रहिया, ॿई हमसर रहिया, ॿई हिकिड़े दौर जी पैदावार रहिया। ॿिन्ही में अयाज़ साहिबु चयो फैज़ साहिब खे त अहिड़ो को लफ़्ज़ जेको उर्दू शाइरीअ में तोखां पहिरियां कंहिं इस्तेमालु न कयो हुजे ऐं तो इस्तेमालु कयो हुजे, ॿुधा मूंखे। त फैज़ साहिबु चयुसि ईअं न आहे, मां उहे लफ़्ज़ इस्तेमालु कया आहिनि जेके सभिनी इस्तेमालु कनि। अयाज़ चयुसि मां उहे लफ़्ज़ इस्तेमालु कया आहिनि जेके मूंखां पहिरियां कंहिं इस्तेमालु न आहिनि, सिंधी जा। इहो उन में बरक़रार रखियो। वरी अयाज़ फैज़ साहिब जो छेद कीअं थो करे त भई फैज़ साहिबु जॾहिं बि शाइरी में इस्तेमालु कयो आहे न, उहो में नथो करे इस्तेमालु, हम थो करे, माना खणी थो अचे।
आया साहब पंहिंजे ते माना हिक ॿिए जे हम देखेंगे हाँ हम देखेंगे हम सहल तलब कौन से लाज़िम फरहाद थे कि हम भी लेकिन देखेंगे। अब शहर में तेरे कोई हमसा भी कहाँ है उन हम ये जो इस्तेमाल हाँ हम जो इस्तेमाल कयो ये हिकिड़ा रेवोल्यूशनरी शाइर हुआ न इहे वरी सम्झनि शेख आयाज़ वरी मां ॾोही आहे मां ॾोही हाँ आहे मूं बिल्कुलु के ई ॾोह माना कया इहे ॾिसो हिक ॿिए जे वेझो हुन वटि लफ़्ज़नि जो घणो आहे भंडार आहे शेखियात वटि तमामु घणा ऐं हुन वटि जेको फ़िक्री तौर ते जेको आहे हुन वटि फैसा वटि उहो तमामु घणो आहे अयाज़ वटि बि फ़िक्र जी तमामु अयाज़ वटि लफ़्ज़ नवां आहिनि अच्छा इहो सिंधड़ीअ ते सिर केरु न ॾींदो इहो बि शेख आयाज़ साहिब जी शाइरी जी सर पोइ ॿुधंदा ईअं पढ़ूं था असां त उन्हनि पोइ हथु खणी विया आहिनि शाइरी त मुंहिंजी शाइरी न आहे इहा जॾहिं वीसी थिया हुया यूनिवर्सिटी जा हथु कोन खणी आहे पर जेतोणीकि हू वाइस चांसलर जॾहिं थियो हुयो सिंध यूनिवर्सिटी जो त ज़ाहिरी ॻाल्हि आहे हिकिड़ा यूनिवर्सिटियुनि जा हिकिड़ा पंहिंजा हिकिड़ा मयार थियनि था तइलीमी इदारनि जा ऐं उन में हिकिड़ो जेको वाइस चांसलर आहे उन ते पहिरियों फ़र्ज़ु त इहो आहे त हू पहिरियों तालीम ते ॻाल्हाए ऐं तालीम ते जेको आहे कुझु करे ॿी ॻाल्हि इहा आहे त असां लाइ इहो चवणु सवलो आहे न असां उन अताब मां गुज़रूं अज़ाब मां गुज़रूं असां गुज़रिया ई न आहियूं जेके गुज़रिया आहिनि मतिलबु 6-7 जी जेल डायरियूं पढ़ो बिल्कुलु शेखियाल जूं जेल में ॾाढो रहियो ठीकु आहे न माना हिकिड़े दफ़े पुलिस वठण थी अचे त उहो पंहिंजो धीउ खे चए थो या पुट खे चए थो त मुंहिंजो ॾाढी जो सामान आहे पैक कर असांखे वटि चवंदा लिकी वेंदासीं 7-8 साल 3 साल माना हिकिड़े में निकिरणु वरी साॻियो शेर लिखणु इहो असां लाइ सवलो आहे तुंहिंजो छेद करणु फलाणे हीअं कयो हीअं कयो सिंधड़ी तुंहिंजो नाव तुंहिंजो कारीगर ते पेर पयमि ॾिसो अमल ते तनक़ीद तॾहिं कजे त तारीख़ ते तनक़ीद करे तव्हां हिकिड़ो किताबु लिखी हुनजो जस्टिफाई करे सघो था पर अमल ते तनक़ीद तॾहिं कजे उन खां वॾो अमल करे ॾेखारियो करे ॾेखारियो पोइ छो त अमल तॾहिं रिजेक्ट थींदो जॾहिं तव्हां उन खां वॾो अमल कंदो हा पोइ ठहे थी तव्हांजी शइ ठीकु आहे न मां चवां त भई रूस जो इनकलाब कुझु बि कोन हो मां चवां क्यूबा जो इनकलाब कुझु उन कोन खां हो वॾो तव्हां इनकलाब पहिरियों हाणे त ॾेखारियो न त पोइ मूंखे हुनजो प्रैक्टिकल एॾो वॾो ॾियणो पवंदो न सबूत ॾियणो पवंदो मां त उन चवां खां ही भई वॾो जेको कोप आहे जेको कुंभार ठाहियो आहे हा इहो कहिड़ी वॾी शइ आहे ऐं मां तव्हां चवंदो हिन खां वधीक सुहिणो ठाहे ॾेखार पोइ चई सघो था तव्हां हाणे आउं चवां कोप कीअं ठहंदो या तारीख़ आहे तारीख़ आउं बि ॿुधाए सघां थो पर हुनजो प्रैक्टिकल आउं नथो ॾेई सघां न लाइव कॉल जे ज़रिए अव्हां बि असांजे हिन शो में शामिलु थी सघो था कोई सुवालु आहे का शाइरी ॿुधणी आहे त तव्हां फरमाइश करे सघो था असांजे हिन सुबुह साण धरती मॉर्निंग शो में सजाद ज़हीर सोलंगी साहिबु तव्हां जीअं सवेर चयो त सिंधी ऐं उर्दू शाइरी कई आहे त असां चाहींदासीं तव्हां पहिरियां सिंधी शाइरी तव्हांजी ॿुधूं निकोर शाइरी आहे अॻु में कयल आहे या पुराणी आहे सर ही ऐं तव्हांखे ही नज़्म उन करे थो ॿुधायां त जीअं मूं पहिरियां ॻाल्हि कई त तव्हांजो सुवालु हुयो त अदब ऐं समाज जो कहिड़ो ॻंढापो आहे त ही नज़्म उन हिकिड़े पहलूअ खे हिन नज़्म जो उनवान इहो आहे जी उन नज़्म जो उनवान उन मुताबिक़ आहे मुताबिक़ आहे ठीकु आहे जी असां वटि जीअं औरतूं आहिनि औरतुनि जा मसइला आहिनि त ही हिकिड़ी औरत हुई जकवात जी जंहिंखे शादीअ जी पहिरीं राति मुड़ुसु घुटो ॾेई मारियो हुयो त पोइ हिकु शाइर आहे हुनजे अंदरि मां हिकिड़ी रड़ निकिरे थी त मूं उनखे पंहिंजे लफ़्ज़नि जी मंज़र कशीअ में कयो उहो शायदि अप्रैल जो महीनो हुयो जंहिं वक़्तु फ़सुलु जेको कणिक हूंदी आहे पचंदी आहे उन वक़्तु जेको आहे माना सफ़ा उन ते इहा शाइरी ॿुधायो साईं इको ॾिजो मामू शफ़ीक भाई राति जे पोएं पहर हिन नज़्म जो उनवान आहे सेज जो मातम सेज जो मातम राति जे पोएं पहर हू जॾहिं घुटो ॾेई मारी वई राति जे पोएं पहर हू जॾहिं घुटो ॾेई मारी वई अर्श तोड़े फ़र्श ताईं देवता सभु सुतल अर्श तोड़े फ़र्श ताईं देवता सभु सुतल जाग में ॻोढ़ा हुआ राग में नोहा हुआ माक जो मातम हुयो खड़खबीतनि में बि ॼण राड़ो हुयो सोग में कणक जा आबूं हुआ खड़खबीतनि में बि ॼण राड़ो हुयो सोग में कणक जा आबूं हुया चंड ऐं आकाश में सुडका हुआ माउ हुनजी निंड मां फतकी उथी पीउ पंहिंजी बेकसी ऐं बेवसी वेड़े विहाणे ते रखी ऐं निहारियो देवता ॾांहुं पर उहो ख़ामोश हो पीउ पंहिंजी बेकसी ऐं बेवसी वेड़े विहाणे ते रखी ऐं निहारियो देवता ॾांहुं पर उहो ख़ामोश हो केतिरी मेंदी रुनी हूंदी जॾहिं सेज ते हू फत कंदे मुड़ुस जे मुड़सीअ अॻियां प्यार जे मिठड़ियुनि बजाए राति पहिरें में जॾहिं कूंज जहिड़े कंध में मुड़ुस जो फाहो झले पाक दामन जे जज़ा खां पाक थी पाक दामन जे जज़ा खां पाक थी सेज दूरियूं सभु समेटे ॻाढ़े जोड़े में नई लालाण बणिजी नए अज़म जो ॾई तरानो आ चई वई मां मरां थी पर अव्हां पाक दामन खां बि अॻिते सोचजो आ चई वई मां मरां थी पर अव्हां पाक दामन खां बि अॻिते सोचजो पाक दामन खां बि अॻिते सोचजो पाक दामन खां बि अॻिते सोचजो वाह साईं ज़बरदस्त माना शाइर जेको आहे उहो
एहसास जेके पंहिंजा हूंदा आहिनि उन्हनि ज़रिए ई एक्सप्रेस कंदो आहे उहा शइ त बिल्कुलु न हाणे किथे को वाक़ियो थिए शाइर ख़ामोश हुजे हा। ऐं हिते माना अहिड़ो क़िस्म जो वाक़ियो हुजे शाइर खे सिर्फ़ु वार यादि हुजनि, शाइर खे सिर्फ़ु अखियूं यादि हुजनि ऐं उहा शइ यादि न हुजे। जब कभी बिकता है बाज़ार में मज़दूर का गोश्त, ऐं अहिड़े क़िस्म जी जा उञाण शाइर न लिखे या अहिड़े क़िस्म जा खोड़ अहिड़ा आहिनि न वाक़िया। जीअं ताजमहल आहे, ताजमहल सभिनी लाइ हिकिड़ो वॾो हिकिड़ो हथियार आहे न, पर साहिर उन ते शेर लिखी उनखे जेको आहे सो मतिलबु मिसाल तौर ते शाइर जो ॿियो शेर आहे त जीअं अलामा इक़बाल जो आहे न त जिस खेत से मुयसर न हो देकान को रोज़ी उस खेत के खुश आहे गंदम को जला दो, पर शाइर चए थो न, समाज अदब जो गंढ शाइर चए थो न, जिससे देकां को रोज़ी नहीं मिलने पाती मैं न दूंगा तुझे वो खेत जलाने का सबक, तोखे कहिड़ो हाइट आहे जो तूं मुंहिंजे हारीअ जा फसल तो साड़ी, जिससे देकां को रोज़ी नहीं मिलने पाती मैं न दूंगा तुझे वो खेत जलाने का सबक, फसल बाक़ी है तो तक़सीम बदल सकती है। फसल हूंदो त उनजी विर्छ थींदी न, ऐं फसल जी साढ़े चवूं बचे छा थो, फसल बाक़ी है तो तक़सीम बदल सकती है। फसल की खाक से क्या मांगोगे जमूर का, जॾहिं खाक थी वेंदी त उन मां कहिड़ो असां विर्छ कंदासीं, इन करे फसल खे रहण ॾे, मज़दूर जी महिनत आहे, हारीअ जी महिनत आहे। साहिर लुधियानी वेच साहिर लुधियानी जवाबु आहे अलामा इक़बाल खे। वाह वाह। अच्छा लाइव कॉल आहे मुंहिंजे ख़्याल में जी, केरु आहे असां सां गॾु लाइव कॉल ते? हेलो सलाम अलैकुम सर। साईं वालेकुम अस्सलाम। सर छा हाल आहे? साईं ख़ैर ठीकु ठाक। टीवीअ जो आवाज़ु साईं घटि करे ख़ैर छॾियो, हो सर? टीवी जो आवाज़ु घटि करे। सर आवाज़ घटि आहे, तव्हांजो प्रोग्राम ॾिसूं था। साईं आवाज़ु सर ॻाल्हायूं था जनपद खां। आवाज़ु रिपीट पियो थिए, तव्हां हिनखे टीवी जो आवाज़ु म्यूट करे छॾियो त ॻाल्हि ॿोल जारी रही सघे थी। सर आवाज़ सफ़ा घटि आहे, असां बलुस्तान खां ॻाल्हायूं था, तव्हांजो प्रोग्राम ॾिसूं था। जी जी, नालो साईं तव्हांजो? साईं हबीबुल्ला। हबीबुल्ला जी सर। जी जी, छा चवणु चाहींदो साईं? ॿियो सर ॿियो ख़ैर आहे, ख़ुशि आहे, तव्हांजो प्रोग्राम ॾिसूं था साईं, असां चङी तरह इहो शो प्रोग्राम आहे, इहा प्रोग्राम असां अॼु तव्हांजे टीवी जा नंबर साईं हणी हणी नथा लॻनि, अॼु मस्तु लॻियो आहे असांजो। जी जी, मिली वियो नंबर, मिली वियो आहे तव्हांजो साईं। जी जी सर, ॿियो ख़ैर आहे, ख़ुशि आहियो? ख़ैर ख़ैर ठीकु ठाक। कहिड़े शहर खां कॉल कई आहे? सर जिला जाफराबाद खां सर। जाफराबाद बलोचिस्तान। जी 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 सर। जी जी साईं, छा चवणु चाहींदो? सर इहे प्रोग्राम तव्हांजा सुठा आहिनि, असांखे मस्तु मस्तु तव्हांजा आवाज़ ॿुधणु चाहियूं पिया, मस्तु मस्तु तव्हांजा नंबर प्लीज़ सर। जी जी साईं, बिल्कुलु तव्हांजी कॉल मिली वई आहे असांजे प्रोग्राम में। ऐं ज़ाहिर आहे हिकिड़ो नंबर आहे ऐं सभई माण्हू कॉल कंदा आहिनि त बिज़ी मिलंदो आहे नंबर, पर तव्हांजी कॉल मिली वई आहे प्रोग्राम में। जी जी जी, वॾी महिरबानी साईं। तव्हांजो आवाज़ जी जी, महिरबानी, अवां कॉल कई प्रोग्राम में। जॾहिं बि नाज़रीन इहो प्रोग्राम में कॉल कयो त टीवी जो आवाज़ु म्यूट करे छॾींदा कयो, पोइ उनखां पोइ तव्हां हीउ प्रोग्राम रिपीट में बि ॾिसी सघो था। राति जो 1 वॻे हलंदो आहे ऐं यूट्यूब ते अपलोड थींदो आहे ॿिए ॾींहं ते। धरती टीवी ऑफिशियल यूट्यूब चैनल आहे, उन ते तव्हां हीउ प्रोग्राम बाद में बि ॾिसी सघो था ऐं पंहिंजी कॉल बि ॿुधी सघो था। अक्सर माण्हुनि जो इहो हूंदो आहे ख़्यालु त असां पाण ॻाल्हायूं लाइव ऐं असांजो आवाज़ बि ॿुधण में अचे त टीवीअ जो आवाज़ु म्यूट करे छॾींदो त ॻाल्हि ॿोल जारी रखी सघंदा, न त पोइ कॉल कटिजी वेंदी आहे, ड्रॉप थी वेंदी आहे, ऑडियो जो थोरो मसइलो थी वेंदो आहे। इन जे करे साईं उर्दू शाइरी बि तव्हां कई? जी सर। उर्दू शाइरी बि तव्हां ॿुधायो त मज़ो अची जी वञे। सर, मां असांजा कुझु नाज़रीन उर्दू स्पीकिंग बि आहिनि जेके उर्दू सम्झंदा आहिनि। सर मां तव्हांखे उर्दूअ जो हिकिड़ो नज़म ॿुधायां थो। जी, छो जो तव्हां फैज़ अहमद फैज़ साहब जा बि फैन आहियो बिल्कुलु ऐं शेख हयात जा बि, इन करे असां चवंदा हाणे थोरो उर्दू में थी वञे। मां तव्हांखे उर्दूअ जो हिकिड़ो नज़म ॿुधायां थो जंहिंजो नालो आहे इख़्तिताम। इख़्तिताम। हाँ, दिल तो बच्चा है किसी और से बहले क्यों कर, दिल तो बच्चा है किसी और से बहले क्यों कर, तुम ये कहती हो कि बर्दाश्त की कोशिश कर लूं, कैसे कह देती हो यूं बात घुमा कर मेरी जान, वाह वाह। कैसे कह देती हो यूं बात घुमा कर मेरी जान, तुझको देखूं जो किसी और के संग दिल तड़पे, तेरे चेहरे को किसी और की आंखें जो तके, कैसे खामोश रहूं कैसे झुका लूं आंखें, कैसे खामोश रहूं कैसे झुका लूं आंखें, मेरी आंखों से कभी टपके जो आंसू भी कहीं, मेरी नमदीदा ये आंखें तुझे पसंद नहीं, मैं जो दर्दीदा बनूं तुझको गवारा भी नहीं, मेरा गमदीदा सा हो जाना मेरे बस में नहीं, मेरी नमदीदा ये आंखें तुझे पसंद नहीं, मैं जो दर्दीदा बनूं तुझको गवारा भी नहीं, मेरा गमदीदा सा हो जाना मेरे बस में नहीं, अब नए मोड़ पे क्यों आज तुझे याद आए,
अब नए मोड़ पे क्यों आज तुझे याद आए, हम तो पहले भी यूं ही रोज मिला करते थे, ऐसी बातें तो कई रोज हुआ करती थी। मैंने माना कि मेरी खामोशी भी पूछेंगे, हमारे बीच में शामिल का खलल पूछेंगे, कब हुआ किसने किया उसका दखल पूछेंगे, वो जो तेरा भी नहीं उसका सबब पूछेंगे, तू जो मेरी भी नहीं उस पे बहस भी होगी। वो जो तेरा भी नहीं उसका सबब पूछेंगे, तू जो मेरी भी नहीं उस पे बहस भी होगी। तुम तो इस बात की माहिर हो चुरा लो आंखें, तुम तो इस बात की माहिर हो चुरा लो आंखें, मुझसे आंखें तो मिलाने का सबब पूछेंगे, मुझसे आंखें भी चुराने का सबब पूछेंगे। पूछ लेना कभी फुर्सत जो मिले खुद से सवाल, पूछ लेना कभी फुर्सत जो मिले खुद से सवाल, जो तेरा है कि नहीं उस पे हो क्यों तुझको मलाल। हम तो जिस शहर से आए थे चले जाएंगे, हम तो जिस शहर से आए थे चले जाएंगे, वो जो गाँव में मेरी राह को तकती थी कभी, उंगलियां सी के रजाई से किया सारा जमा, उसकी ख्वाबों की जो पूंजी थी लुटाई तुम पर। ॻोठनि में औरतूं रिलियूं ठाहे ॿार मोकिलींदियूं आहिनि न यूनिवर्सिटी पढ़णु वञो, हिते धंधा ॿिया थींदा आहिनि। वो जो गाँव में मेरी राह को तकती थी कभी, उंगलियां सी के रजाई से किया सारा जमो, उसके ख्वाबों की जो पूंजी थी लुटाई तुम पर। मैं तो उस माँ की आंचल में पनाह ले लूंगा, बात जाने के फसानों से मुझे क्या लेना, बात जाने के फसानों से मुझे क्या लेना। मेरे बारे में सवालात की बारिश और तुम, मेरे बारे में सवालात की बारिश होगी, तुझसे इस शहर की खामोश फजा पूछेगी, रात के तारे सवालात की बारिश और तुम। कसद फिर मंजिल नौका मेरी जा कर लेना, एक नए दौर का आगाज हंसी कर लेना, अपनी मगरूर अनाओं में मुझे खो देना, झूठे वादों का भरम फिर से किसे दे देना, जो हुआ जैसे हुआ दोष मुझी को देना, जो हुआ जैसे हुआ दोष मुझी को देना। वाह साईं वाह। अक्सर साईं असां ॿुधो आहे इहो शाइरनि खां, इश्क में नाकामी खां पोइ उन्हनि शाइरी शुरू कई। बिल्कुलु ईअं आहे, पर इहो अलमियो इहो मसइलो असां जेके नंढे खंडिया जेके शाइर आहियूं न, उहो उन्हनि सां घणो आहे। छाकाणि असांजी सोसाइटी अहिड़ी आहे, असां वटि त अञा जीअं टीवीअ ते सिंधी सोसाइटीअ में जीअं अॼुकल्ह छोकिरियूं ख़बरूं पढ़नि थियूं अचनि थियूं, हिकिड़े PTV ते बि जेकॾहिं का छोकिरी चैनल ते ईंदी हुई त असांजे ज़हननि में हिकिड़ा ॿिया सवाल जनम वठंदा। माना असां वटि जेको मिडिल क्लास आहे, जो हिकिड़े वक़्त में नॉन मुस्लिम जेकी कम्यूनिटी हूंदी बिरादरी हूंदी उहा हूंदी, हाणे असां जेको पंहिंजो मिडिल क्लास आहे हाणे हुन जनम वरितो आहे, त ज़ाहिरी ॻाल्हि आहे त हीअ जेके यूनिवर्सिटियुनि में हिननि में जेको ख़ूबसूरत मिडिल क्लास मां ईंदियूं आहिनि न अॻिते, ऐं असां उनखे क़बूल केतिरो था कयूं। त हीअ जेका विगाणप आहे, हमेशह विगाणप जेका हूंदी आहे उहा शाइरीअ जो हिसो हूंदी आहे। जीअं यूरोप आहे, यूरोप में उन्हनि जे लाइ इहो मसइलो न हूंदो आहे, उते फितरत उन्हनि जी ते शाइरी आहे उन्हनि जी, उते आसमान तारा चंड जबल पहाड़ उन्हनि में वधीक तव्हां नज़र ईंदा। पर असां वटि जेतोणीकि विगाणप आहे, असां वटि जेको आहे सो निज़ाम अहिड़ो आहे, माहौल अहिड़ो आहे, जेकॾहिं तव्हां ॻोठ में हुजो या किथे या कॉलेज में कंहिंसां तव्हां ॻाल्हायो बि सही, जेकॾहिं उनजे घर वारा तव्हां ॾिसनि था माना पसंदि जो इज़हार नथा करे सघो, हिन सोसाइटी में नथा करे सघो, अॻी सोसाइटी में कीअं कंदा हूंदो। त थोरो थोरो असांजी शाइरी तब्दील ज़रूरु थिए पई फितरत जी। मिसाल तौरु मां तव्हांखे पंहिंजे वॾे भाउ जो ग़ज़ल जूं 2 सिटूं थो ॿुधायां तव्हां मां। वणनि ते माक जा कतरा ॾिसां थो, किरणा पोपटनि जहिड़ा ॾिसां थो, रड़े थो रूह मुंहिंजो छोक कर लाइ, उञारा मोर सेरा जा ॾिसां थो। ॾिसो इहे मौज़ू अचनि पिया शाइरी, रुगो उहो कोन्हे महबूब जो पिटको कोन्हे, इन महबूब वारे पिटके खे अची चेंज कयो न, उहो फैज़ साहब तब्दील कयो, मुझसे पहली सी मोहब्बत मेरे महबूब न मांग। त इहे उञाण मटिया आहिनि ज़रूरु, छो त दुनिया और बि दुख ऐं ज़माने में मोहब्बत के सिवा, राहत और बि वसिल की राहत के सिवा। ज़ाहिरी ॻाल्हि आहे उन्हनि खे तब्दील करण लाइ तहरीकूं खपनि, हाणे तहरीकूं न आहिनि त पोइ ज़ाहिरी ॻाल्हि आहे जंहिंखे जेको वणे सो लिखे। मैंने समझा था कि तू है तो दरख्शां है हयात, माना उन इहो ॿुधायो आहे फैज़ अहमद फैज़ साहब, सभु कुझु इश्क ई न आहे, बिल्कुलु और बि दुख ऐं ज़माने में मोहब्बत के सिवा। बिल्कुलु, जेको सम्झे इन ॻाल्हि खे। अॻे दौर में त ख़ासि करे साईं जॾहिं व्हाट्सएप जो दौरु न हुयो, मोबाइल फ़ोन जो, टेलीफोन बि कंहिं कंहिं वटि हूंदी हुई, त ख़तनि जे ज़रिए माण्हू शाइरी लिखी मोकिलींदा हिक ॿिए ॾे, माना हिकिड़ो इहो इज़हार प्यार जो इज़हार बि शेरनि जे ज़रिए कंदा हुआ, जीअं अॻिलो सम्झिए न। ऐं अगरि पकड़िजी बि पए त उहा शेर आहिनि, ख़त पकड़िजी बि पवंदा अॻे घणा, पोइ शेर हूंदा हुआ, शेर शाइरी आहे। सही त हाणे ॾिसो न, हाणे हिंदुस्तानी फिल्म इंडस्ट्री हुजे या पाकिस्तानी फिल्म इंडस्ट्री हुजे या ड्रामा हुजनि, उन्हनि जो मौज़ू रोमांस रहियो आहे, पर आमिर ख़ान अची हिनखे तब्दील कयो। आमिर ख़ान जॾहिं उन्हनि में मौज़ू मटाए खणी आयो,
ऐं उन्हनि मौज़ूअनि ॾिसो दुनिया जे अंदरि केॾो जेको आहे सो माण्हुनि खे अपील कयो। हालांकि पाण उहो रोमानवी एक्टर हुयो, वान त हुन ॾिसो उनखे तब्दील करे हाणे उन जेके उन में शयूं आंदियूं माण्हुनि खे केॾो क़बूल कयो। मिसाल तो सीक्रेट सुपरस्टार में हिकिड़े यंग फीमेल फनकार आहे जो दर्द आहे, या उहो दंगल आहे, दंगल में उन खणी थो अचे पी के आई में सोसाइटी जे प्रॉब्लम्स खे कीअं खणी थो अचे। हा माना उते उहा सोच ॾिसो जेके माण्हू सिर्फ़ु चपनि गिटनि इन्हनि उन ॾिसो उहो ठहनि पियूं, पर हुनखे ॾिसो केतिरो। वरी साउथ जी फिल्म ॾिसो उन जा मौज़ू ॿिया आहिनि, हा साउथ जी फिल्म जा मौज़ू ॿिया आहिनि। त हाणे दुनिया तब्दील पई थिए। हाणे उहो आहे जेकॾहिं को फर्ज़ु चए थो त मूंखे फलाणी जेको आहे फीमेल पसंदि आहे, उन सां शादी करणु रोकियो नथो वञे। अॻे वेगाण बि वेगाण जो इज़हार हमेशह शाइरी में थींदो आहे, त हाणे इहे तब्दील थियनि अॻे दौर में चवंदा आहिनि त शाइरी जे ज़रिए इनकलाब आया आहिनि वॾा वॾा। असां MRD तहरीक ॾिसूं या 1 यूनिट जो दौरु ॾिसूं त वॾनि वॾनि शाइरनि वॾी कमाल जी शाइरी कई, जंहिंजे करे माण्हुनि खे उत्साह मिलियो घणो। पहिरियां तहरीकूं आहिनि, तहरीकूं पहिरियां पैदा थियनि थियूं, शाइर हुनजे वेझो था हलनि। हा ख़ुदि ॾिसो तहरीकूं जॾहिं वॾियूं हूंदियूं आहिनि न त शाइरनि खे बि ज़रूरत पवंदी आहे त हिन में शामिलु थियूं। ऐं उहे जेके अवाम दोस्त सियासतदान हूंदा आहिनि न, उहे अहिड़ियूं तरीक़ूं पैदा कंदा आहिनि जो शाइर उन जा जेको आहे न त भरजला वारा। मिसाल मां तव्हांखे वरी इंडिया जे हिकिड़े शाइर जो मिसाल थो ॾियां, मखदूम मुहीद्दीन। असां वटि हिकिड़ो मशहूरु नालो हूंदो आहे न, इहे जंग आज़ादी, इहो उनजे शेर जो बंदि आहे। अच्छा हा उहो माना उहो शाइर हो जेको हारियुनि जे मसइले लाइ अंग्रेज़ी उस्ताद हो, प्रोफेसर हो हुन में कॉलेज में। उहो बंदूक खणी पुलिस सां विढ़ियो। हे मशहूरु शाइर आहे मखदूम मुहीद्दीन, जंहिंजो फैज़ जो आहे न आपकी याद आती रही रात भर, उहो बुनियादी तौर ते उनजो गज़ल आहे। जॾहिं उहो गुज़ारे वियो त फैज़ साॻे ज़मीन ते साॻे भर ते उन यादि में लिखियो। अच्छा उनजो आहे उहो माना बंदूक खणी विढ़ियो। कैफ़ी अज़मी आहे, अली सरदार जाफ़री आहे। जीअं सिंधीअ में तव्हांखे मिसाल न ईअं उते तहरीकूं जेके आम उन्हनि में उन्हनि जो वॾो कंट्रीब्यूशन आहे। उहे अॼु बि उन शेर जे करे यादि रखिया। शेख याज़ जेकॾहिं रोमानवी शाइरी करे हा, धरतीअ जी ॻाल्हि न करे हा, माण्हुनि जी ॻाल्हि न करे हा। भिटाई जे दौर में बि त शाइरो आहे न, भिटाई खां पहिरियां बि शाइरो आहे न। बिल्कुलु भिटाईअ जो तड़ जेको ॾाढो आहे उहो बि त शाइरो न। छा करी पाण्यारी सरबड़ो जरते पखीअ जीअं, असां सॼण तीअं रहियो आहे रूह में। केॾो माना बहितरीनु शेर आहे। बिल्कुलु बिल्कुलु। पर भिटाई छो यादि आहे, छो त भिटाई धरती, रोमांस, ॿोली, अवाम, माण्हू उनखे गॾु खणी हलियो। न भिटाई वटि जेको हीरो आहे उहो औरत आहे। ऐं हुन में वरी असां ॾिसूं उस्ताद बुखारी, इहे सभु भिटाई जो लाड़े जा शाइर आहिनि। हा भिटाई उन्हनि सभिनी में अंदरि आहे। भिटाई खां तव्हां हुनखे ॿाहिरि नथा कढी सघो, छाकाणि ख़ुदि अयाज़ बि चयो त भिटाई तुंहिंजे पेरनि जी जुती अयाज़। मूंखे अॼु उते भिटाई ॾिसो न, भिटाई जेको कमाल कयो उहे सभु उनजी डिक्शन जा शाइर आहिनि, तव्हां हुनखे अलॻि नथा करे सघो। अवां बि लाइव कॉल जे ज़रिए असां हिन शो में शामिलु थी सघो था। स्क्रीन ते नंबर ईंदो हूंदो। साईं सजाद ज़हीर सोलंकी साहिबु माशाल्लाह, तव्हां जीअं शाइरी जे हिसाब सां ॿुधायो था त इनकलाबी शाइरी बि असां वटि रही आहे, घणी मज़ामती शाइरी, रोमानवी शाइरी बि घणी रही आहे। हिकिड़ी शाइरी जूं मुख़्तलिफ़ सिन्फ़ूं हूंदियूं आहिनि। जी सर। त आज़ादु नज़म में ऐं नसरी नज़म में कहिड़ो फ़र्क़ु हूंदो आहे? ॾिसो आज़ादु नज़म में कुझु उहो बुनियादी तौर ते उन में फ़र्क़ु इहो आहे त नसरी नज़म जेको हूंदो आहे नसर जे पैरामीटर में लिखियो वेंदो आहे। उन में तव्हां पाबंद न आहियो त उनजा खे वज़न ॿाहिरि तय कयो। आज़ादु नज़म नज़म इहो आहे आज़ादु नज़म, टियों आहे नसरी नज़म। नसरी नज़म जेको नज़म आहे न उनजो वज़न ॿाहिरि आहे, माना छंद विधी आहे, उन में थी सघे थी, उन में रिदम बि थी सघे थो। पर आज़ादु नज़म में सिर्फ़ु रिदम हूंदो आहे। उन में माना उहो ॻाइजी वञे, हर आज़ादु नज़म ईअं न हूंदो आहे, माना उन में रिदम हूंदो आहे। मिसाल जो मां तव्हांखे मिसाल ॾियां, हा मुंहिंजे वारिद साहिब जो नज़म आहे उहो तव्हांखे ॿुधायां, माना उन में रिदम नज़र ईंदो। मूंखे तुंहिंजी पक आहे सावणीअ जे सांग सां बादलनि जे रूप में ईंदे पिरी, दिलि जी उन धरतीअ मथां वसंदे पिरी, गाह गुंदर गस ते पवंदा फुटी, फोग मुंहिंजे सोच जा फूलार बा, गीच ॻाईंदा ख़ुशीअ जे ख़्याल मुंहिंजे जा पवार, पर अलाए पोइ बि छो हर हर अंदरि में थो रे फोगुन फुटण ताईं पिण, तव्हांखे हिन में रिदम नज़र ईंदो। ठीकु आहे। वरी नसरी नज़म, नसरी नज़म जे माना हुन में नसर जे पैरामीटर में हूंदो आहे। उहो मां तव्हांखे मिसाल ॾियां, मिसाल जे तौर ते नसरी नज़म जो इहो असां रसूल हमज़ा तोफ़ जो मिसाल वठूं। उनजो नज़म आहे त जॾहिं तुंहिंजो साथ हज़ारे माण्हू ॼनि त उन हज़ारे माण्हुनि में रसूल हमज़ा तोफ़ बि शामिल आहे। जॾहिं तुंहिंजो साथ सवें या चंद माण्हू ॼनि त
उन में रसूल हमज़ा तोफ़ बि शामिल आहे। जॾहिं तुंहिंजो साथ ॾियण वारो को न हुजे त रसूल हमज़ा तोफ़ मरी वियो आहे। हा ईअं सम्झ हीअ नसी नज़म आहे जेको माना नसर जे पैरामीटर में थो हुन में त हाणे का पाबंदी न आहे। ऐं शेख हयात जेको आहे नज़म इहो मिली त अॼु ई मिली वञ सुभाणे हुजा न हुजा, हा इनखे असां छा चवंदासीं? इहो आज़ाद नज़म आहे। नज़म आहे, हा इहो आहे आज़ाद नज़म आहे। आज़ाद नज़म आहे। आज़ाद मिली नज़म। त अॼु ई मिली वञ सुभाणे हुजा न आज़ाद हुजा, नज़म आहे। हा सुभाणे सिज न निकिरे मथां फिज़ाउनि मां। पर हिकिड़ा शाइर उनखे चवनि था त इहो जेको आज़ाद नज़म चवनि था इहो हटायो, पर ॿिनि में रखोसि। अच्छा हिकिड़ो नज़म आहे, ॿियो नसरी नज़म आहे। हिकिड़े शाइर जो इहो ख़्यालु आहे हा भई उहो बि नज़म आहे, हीअ बि नज़म आहे, ऐं उनखां हटी करे जेको टियों ॿियो लिखियो थो वञे उहो नज़म आहे, उहो नसरी नज़म आहे। इहे ॿई नज़म आहिनि, पर उनखे हिकिड़ा चवनि था हीअ आज़ाद नज़म आहे, हीअ जो हुन में थोरो जेको जीअं पंहिंजो वञो कवेलियो वञो वञी प्रींहं खे अचो, इहो नज़म आहे। अच्छा तव्हांजी वरी जेका शाइरी आहे उहा कहिड़ी हुन सिन्फ़ हूंदी आहे? उनमें सर मां नज़म घणा लिखिया आहिनि ऐं गज़ल बि लिखिया आहिनि। उहो गज़ल वरी मां सिंधी में न लिखिया आहिनि, उर्दू में लिखिया आहिनि, छो त जंहिं लाइ लिखूं पिया हुनखे उर्दू बि आई। भला कंहिं फ़नकार ॻाई आहे तव्हांजी न शाइरी? सर फ़नकार न ॻाई आहे, कुझु ईअं को आम कंहिं दोस्तनि जेके शौक़िया ख़ातिर हूंदा आहिनि उन ॻाया आहिनि, न कंहिं फ़नकार चई आहे न कोई असां वरी कंहिंखे ॾिनी आहे। अगरि कंपोज़िशन करे कोई फ़नकार कोई शाइर करे तव्हांजी शाइरी करे त असां करे सघंदा? हा पर हाणे गज़ल उर्दू में आहे त हिकिड़ो शाइर जो हूंदो आहे न, जीअं उहो तकलीफ़ कंदो आहे न त पोइ ईअं तकलीफ़ कंदो आहे जीअं माउ ॿार खे जनमु ॾिए। असां चाहियूं था त उनजा लफ़्ज़ उनजा तलफ़ुज़ उहे बि आहिनि जेके उनजा आहिनि, छो त उन में वॾो मसइलो थियो त ॻाइनि त सभु था, पर हिकिड़ो तलफ़ुज़ जो जेको असरु थिए थो न उहो वॾो मसइलो आहे। हिन मौजूदा दौर में कहिड़ो फ़नकार तव्हांखे पसंदि आहे वधीक, सिंगर? सर मौजूदा वक़्त में त हाणे फ़नकार त खोड़ आहिनि। तव्हां घणो कंहिंखे ॿुधंदा आहियो? आऊं त ॾिसो न हिन वक़्तु जेको मज़हर अली ऐं ज़ुल्फ़कार अली जेके ॿई भाइर आहिनि बिल्कुलु उहे तमामु सुठो पिया ॻाइनि। मुंहिंजे कहिड़े राग जे उन्हनि जो क्लास आहे, स्ट्रक्चर जेकॾहिं ॾिसिजे न त उन ते हू पूरो पिया लहनि। तव्हां घणो उन्हनि खे ॿुधंदा आहियो? पूरो पिया लहनि। वरी होॾे उस्ताद हनीफ़ ऐं साईं वाहिद लाशारी साहब, जी वाहिद साहब असांजो दोस्त आहे, बहितरीन गज़ल सिंगर। बट जेकॾहिं राग ॿुधणो आहे त पोइ उन्हनि राग बि हिकिड़े क़िस्म जो फन आहे न। असां वटि राग जे अंदरि हिकिड़ा वॾियूं वैरायटी नमूना रहिया आहिनि। उस्ताद अरबाब खोसो, हाणे नए नस्ल खे जेके ॻाइनि था उनखे ख़बर ई न हूंदी त अरबाब खोसो कहिड़ो। इहे मशहूरु जेको सरमद ॻाई आहे न धुन तूं जो वएं हुन पार, इहा बुनियादी तौर ते उस्ताद अरबाब खोसे जी कंपोज़ थियल आहे। अच्छा ख़ुदि बेदल साईं बि असांखे ॿुधायो त मां बि काफ़ी धुनूं अरबाब खोसे खां कंपोज़ कया, उनजो कंपोज़ बिल्कुलु। अरबाब खोसो नंढी उमिरि में पहिरियों फ़नकार हो जेको ख़ान साहिबु थियो। राग में हिकु डिग्री हूंदी आहे न ख़ान साहिबु, नंढी उमिरि में जेको मबाद साइड जो ऐं तमामु वॾो। पर अफ़सोस आहे त जॾहिं नेट जो दौरु आयो त कैसेट जो जेको रिकॉर्ड हुओ मुंतक़िल न थी सघियो, त अरबाब खोसे साहिब जो उहो रिकॉर्ड असां वटि एतिरो मौजूदु न आहे। कुझु चंद शयूं हुजनि जेके असां वटि मौजूदु हुजनि। अरबाब खान खोसो तमामु वॾो नालो, शमन अली मीराली साहिब जा उस्ताद। बिल्कुलु। मंज़ूर अली खान साईं, पंहिंजो गुलज़ार अली खान ऐं गुलज़ार अली खान सांगड़ाई, इहे हिकिड़ा तमामु वॾो जेको हिकिड़ो असां वटि ख़ानदान आहिनि। जेके ॿ ख़ानदान आहिनि न राग जा, हिकिड़ो पटियाला ॿियो गवालियार। हीअ गवालियार में अचंदी। हाणे हिते असां वटि त राग जेको आहे न हाणे कंप्यूटर लॻायो ॻाइणु शुरू कयो, तव्हां फ़नकार आहियो। मूं जहिड़ो माण्हू बि ॻाइणु शुरू थियो। असांखे इतिराज़ उन्हनि ते न आहे। भई जेकॾहिं आउं शाइर आहियां न, पोइ शाइर जे जेके पैरामीटर्स आहिनि न उन ते आउं पूरो लहां। लाड़काणे खां लाइव कॉल आहे, ॾिसूं था केरु असां गॾु। जी अस्सलाम वालेकुम। साईं वालेकुम अस्सलाम, केरु आहे असां गॾु साईं लाड़काणे खां? तव्हांजो पुराणो चाहींदड़ भाऊ सिंधी सुभाणे होटल वारो। जी 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 साईं, छा हाल आहे? ख़ुशि आहियो? ख़ुशि आहियो? तबियत ठीकु आहे? बचड़ा सिहत? बिल्कुलु ठीकु ठाक। तव्हांजे साम्हूं साईं दुआ आहे तव्हांजी। चवंदो आहे घर जो ॻाईंदो हो जेको अदा मुंहिंजा बचड़ा नंढड़ा तर सड़ी वियो जी। उन वांगुरु शाइर जेके बि घुरायो था अला हयाती ॾियनि, रब सलामत रखे असांजो सरमायो हुन। जी जी बिल्कुलु। पर अलाए छो जॾहिं बि वेहंदा आहिनि त कॾहिं ग़ालिब जी, कॾहिं नाइब जी, कॾहिं उर्दूअ जी। बाबा असांजो लतीफ़ जहिड़ो, सचल जहिड़ो, हे सभु शाइर सिंधी जिन सिंध जी सुराण कई आहे, जी जी, उनजी वाकाणी कोन था कनि पिया। शेर चइबो आहे ईअं पंहिंजो त सिंधीअ माण्हू खे सम्झ में नथो अचे न। जी जी जी, प्रोग्राम असांजा सिंधी, असां सिखूं हिन सां सिंधी प्रोग्राम जे लाइ
दुआ था कयूं सोराब खे दादा हेॾा प्रोग्राम करे असांजे चैनलनि ते सिंध जो उजागर कयो आहे नालो अलाह तोखे सलामत रखे अदा। माशा साईं तव्हां कोई शेर ॿुधायो सिंधी जो को अथव यादि? साईं मां तो चवां थो लतीफ़ तो चव जंबल मथे झूपड़ा झोला की न झलनि वाह साईं वाह जिन जो आसरो अलाह में से पत्थरनि मंझि पलनि वाह वाह से सदाई खिलनि जिन आसन लाथी अलाह मां। वाह साईं वाह माशाल्लाह ज़बरदस्त साईं तव्हां बि शाइरीअ सां लॻा रखो था बाक़ाइदे। साईं बिल्कुलु मूंखे तव्हां दावत ॾियो त मां सोराब साहब तव्हांखे शाइरी अहिड़ी ॿुधायां जो माण्हुनि खे ख़बर पइजी वञे। जी जी बिल्कुलु साईं जॾहिं तव्हां लाड़काणे खां कराची अचो असां वटि सोफ़ो ख़ाली पियो आहे अची वेही रहिजो को मसइलो न आहे साईं। ज़रूरु ज़रूरु साईं वाकई न न बिल्कुलु ज़रूरु तव्हांजी शाइरी ॿुधंदासीं तव्हां सां कचहरी कंदासीं ऐं को मसइलो न आहे। अल्लाह तव्हांखे ख़ुशि रखे साईं खे बि अल्लाह ख़ुशि रखे। वॾी साईं महिरबानी जेका जदोजहद कई आहे रब पाक हुन में अञा इज़ाफ़ो करे। जी 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 साईं असांजी इहा साईं इहा मीरास आहे। हा बिल्कुलु बिल्कुलु वॾी महिरबानी साईं वॾी महिरबानी साईं वॾी महिरबानी तव्हां लाड़काणे खां कॉल कई ऐं ॾाढा सुठा तव्हां ख़्याल पेश कया पंहिंजा। साईं अक्सर असां ॾिठो आहे शाइरनि में मञता न हूंदी आहे हिकिड़ो शाइर ॿिए खे न मञींदो आहे। ईअं हिकिड़ो लतीफ़ो बि आहे हिकिड़ो हमरा हिकिड़े हमरा कढ सिर खणी कढ पियो त कंहिं पुछियो भाई छो कढ पियो तुंहिंजा पैसा न अचनि न भला तुंहिंजो कहिड़ो ॾोह कयो अथई हुन चयो त पंहिंजो शेर ॿुधायो अथई मुंहिंजो शेर ॿुधे ई नथो भॻो थो वञे। मञता छो न आहे? असां में हिकिड़ो जंहिं समाज में असां रहूं था न असांजे समाज अञा ताईं उन सोसाइटीअ में तब्दील कोन्ह थियो आहे जेके असां चऊं तहज़ीब याफ़्ता। मिसाल तौर असां किचिरो उते उछलाईंदा आहियूं जिते पहिरियां किचिरो पियो आहे हा माना असांखे इहो कोन्हे त असां इहो खणी उनमें या जिते लिखियलु हूंदो आहे हिते कचिरो उछलणु मना आहे उते ई उछलाईंदा उते उछलाईंदा आहियूं। ईअं आहे हाणे मिसाल तौरु असां स्पेस इन करे नथा ॾियूं छाकाणि जो असां सम्झूं था त इहो जेको स्पेस आहे उहो असांजो आहे मिसाल असां में घणे ॻाल्हाइण जी मर्ज़ आहे। जिते लिखियलु हूंदो आहे हिन में कचिरो उछलायो पोइ डस्टबिन वीचारी ख़ाली पई हूंदी आहे ॾिसंदी आहे वेठे मुंहिंजो कोई कचिरो नथो उछलाए। ठीकु आहे ईअं ई मिसाल तौरु तव्हां जेको ॻाल्हि कई न शाइर शहर खे मञता छो नथो ॾिए उन जो सबबु हिकिड़ो इहो आहे त असां वटि हिक ॿिए खे ॿुधण जो माना हिक ॿिए जी ॻाल्हि खे बर्दाश्त करण जो असां वटि माधू न आहे। इन करे बि आहे ऐं जेकॾहिं को शाइर थोरो पॉपुलर थिए थो न उहो चए थो त आऊं ई ॻाल्हायां आऊं ई ॿुधां आऊं ई हर्फ़ आख़िर आहियां। उनखां जेकॾहिं ॿिए जे बारे में राय वठो शाइर जे बारे में त उहो उनखे एप्रिशिएट ऐं जेकॾहिं जूनियर शाइर पंहिंजो किताबु उन शाइर ते मोकिलियो उहो पढ़े ई कोन्ह थो। ऐं कॾहिं कॾहिं लॻंदो आहे असांखे रीगल चौक ते वञो त तव्हांखे खोड़ उते किताब मिलंदा जेके जूनियर शाइर उन्हनि खे ॾींदा आहिनि उहे उते मिलंदा आहिनि असांखे खोड़ त इन मां अंदाज़ो लॻायो त पोइ इहो जॾहिं माहौल वधे थो त ज़ाहिरी ॻाल्हि आहे त शाइरनि में बेचैनी ऐं हिकिड़ी बेरहमी पैदा थिए थी। बुनियादी तौर ते शाइरी जो जेका सिन्फ़ आहे न ऐं शाइरीअ जो माण्हू न आहियां ऐं बुनियादी तौर ते मज़मून जो माण्हू आहियां नसर जो माण्हू आहियां पर हिकिड़ो ख़्यालु अची थो वञे लिखूं था बाक़ी ऐं कॾहिं बि कंहिं मुशाइरो थिए ऐं उन में शेर बि कुल वक़्ती शाइर हूंदा जी जी बिल्कुलु न हिकिड़ा त कुल वक़्ती शाइर सिर्फ़ु शाइरी कंदा हा न हाणे हींअर जेको कलंदर लाल शहबाज़ ते कॉन्फ्रेंस थी जंहिंमें हर साल मुशाइरो थींदो आहे 2 साल कोरोना जे करे कोन्ह थियो ऐं मुशाइरो कोन्ह थियो त खोड़ शाइर नाराज़ थिया। हाणे इन खां पहिरियां हिकिड़े दफ़े थी हुन में मुशाइरो हुयो ऐं वियोसि मूंखे कंहिं दोस्त चयो तव्हां पढ़ो तव्हांखे हीअ पैसा ॾींदा मूं चयो मूंखे हिते पढ़ण में मज़ो न ईंदो। पोइ आख़िर में हुननि ईअं कयो त भेण तव्हां शेर न पढ़ो तव्हांखे पैसा ॾियूं था। अच्छा हा हाणे इदारे चयो त भेण कोन्हे को टाइम कोन्हे सुबुह थी वई त ख़ुदि शाइरनि खे बि पंहिंजा मयार वधाइणा पवंदा ऐं उनखे बि पंहिंजी जेका तकलीफ़ आहे उनखे ॾिसणो पवंदो त भई हीअ तकलीफ़ जेका आहे उन इस्लाह कराइनि। अॻे अदबी संगत में शाइर शेर खणी ईंदा हुआ उते पढ़ंदा हुआ उते ॿुधो वेंदो उन ते टेका टिप्पणी थींदी पर हाणे जेको शेर आहे लिखी फेसबुक ते हणी छॾियो पोइ हाणे जेकॾहिं सोराब साहब खे न वणे त पोइ सोराब साहब कमेंट शुरू थी के ख़िलाफ़ु लिखणो ई लिखणो आहे। अच्छा मज़ाहिया अदब में असां वटि तमामु घटि माण्हू आहिनि बल्कि आहिनि ई न जेके लिखियो वञे। अॻे दौर में जीअं हलीम बिरोही साहिबु लिखंदो हुयो हाणे ईअं छो घटिजी वियो आहे मज़ाहिया अदब ॿाराणो अदब असां वटि कोन थो लिखियो वञे इन जो फुक़दान छो आहे? सर ॻाल्हि इहा आहे त दुनिया तब्दील थिए पई न हाणे दुनिया तब्दील थिए पई हिकिड़े वक़्त में तव्हां वटि मीडिया एतिरी स्ट्रॉन्ग कोन हुई मज़बूत न हुई। हाणे मिसाल जे तौर ते न माण्हू किताब जे ज़रिए उहो अदब पढ़ंदा हुआ हाणे असां वटि स्टेज शो जो रिवाज़ एतिरो कोन हुयो जीअं तव्हां हिकिड़ो लाफ्टर हाउस कयो पिया जी जी माण्हू ॾिसनि पिया माण्हू ॿुधनि पिया
हाणे माण्हू बजाए जो लतीफ़ो अख़बार में पढ़ी खिलनि ॾिसंदा वेठा साम्हूं ॾिसनि था वेठा उहो एक्ट करे ॾेखारियो हूंदा असां जी। त हाणे जेको पढ़ण वारो रुझान आहे न उहो जे बजाए माण्हू ॾिसण वारी शइ खे ॿुधण वारी शइ खे वधीक अपील आहे। इहे साॻा ड्रामा आहिनि न, इहे जेके बि कहाणियूं आहिनि इहे पयूं आहिनि, जॾहिं तव्हां ड्रामाटाइज़ कयो त माण्हू शौक़ सां ॾिसंदा। बिल्कुलु साईं। हाणे जीअं परिज़ाद नावल उहो पुराणो नावेल आहे, कंहिं पढ़ियो कोन, कंहिं ई न पढ़ियो, ख़बर ई न हुई हा कंहिं न पढ़ियो। तो असां त खणी लिटरेचर में पढ़ियो पंहिंजे शौक़ सां, पर इहो कंहिं न पढ़ियो। जीअं इंडिया जी फिल्म आहे हिन जी अमृता प्रीतम जे हिकिड़े नावेल ते, हिन फिल्म ठही त सभिनी हुन ते वाह वाह कई। कमाल। या जीअं बेगम जान आहे, बेगम जान जेको मां हुनजे सॼे कहाणी खे सम्झो आहे त उहो इस्मत चुगताई जे हिकिड़े कहाणीअ ते ठहियलु आहे, लिहाफ़ ते। हा बेगम जान हुनजो किरदारु आहे। बिल्कुलु। हाणे उहो अॼु खां केतिरा साल पहिरियां लिखी वई। इहे साॻियूं ॻाल्हियूं मंटो साहिबु पहिरियां कंदो रहियो सगुण। हाणे बेगम जान आहे या हीअ गंगूबाई आहे, उन में ॾिसी असांजो यार छा थो न कमाल कयो आहे। जो इहे जेके डायलॉग मुहावरा आहिनि पहिरियां असांजे अदब में मौजूदु रहिया आहिनि, बिल्कुलु किताबनि में। या जांगलूस ड्रामो जेको हलियो कंहिं दौर में पीटीवी ते, जांगलूस पूरो नावेल आहे। बिल्कुलु। हाणे उहो कंहिं पढ़ियो न पढ़ियो, जॾहिं ड्रामो हलियो त अञा ताईं माण्हुनि खे यादि आहे। बिल्कुलु। जांगलूस ड्रामे जो लाली अञा ताईं यादि आहे। हा इहे छोड़ो कहाणी आहे हिन जी, मूंखां हुनजी शायदि नसीम खल जी आहे, त उन ते ड्रामो ठहियो। हा ऐं अहिड़ा खोड़ अली बाबा जो जेको आहे चंड ईमानी, हा चंड ईमानी कहाणी अदब में केतिरनि माण्हुनि पढ़ी। पर जॾहिं फारूक रिंद साहिब उहो ड्रामो ठाहियो त कमाल थी। खोड़ अहिड़ा PhD आहिनि असां जिन खे सुञाणो था, तव्हां हुन सां ॻाल्हायो, तव्हां हुन सां अदब ते बहस कयो। हिकिड़ा अहिड़ा PhD बि आहिनि जेके बाक़ाइदे शौक़ में अचनि था, कनि था, मुंहिंजी महिनतूं आहिनि, पर हिकिड़ा अहिड़ा बि आहिनि तव्हां हुन सां अदब ते ॻाल्हायो, तव्हां हुन सां शाइरीअ ते ॻाल्हायो, तव्हां हुन खां तहरीकुनि ते ॻाल्हायो, त हू परेशान थी वेंदा। जीअं हाणे शेक्सपियर जूं जेके बि हुयूं कहाणियूं या स्टेज ड्रामा, उहे हिन जे ते फिल्मूं ठहियूं उन्हनि ते, उहे हिट थियूं सुपर डुपर हिट। हाणे हेमलेट ते हले थो ड्रामो हिकिड़ो उर्दू चैनल ते, संगे मां, उहो सॼो हेमलेट ते ठहियलु आहे उहो कहाणी। पर हू ॾेखारियो हुननि जेको कल्चर आहे, उहो पठान वारो कल्चर ॾेखारियो हुतां जो, कहाणी साॻी आहे बिल्कुलु हेमलेट। उन ते हैदर फिल्म बि ठाही इंडिया वारनि जेका शाहिद कपूर वारी। इहे सर इहो सॼो समाज, इहो वरी अचे थो न समाज ऐं आर्ट। असां वटि हिकिड़ो PTV जो तमामु वॾो हिकिड़ो तख़लीकार हुयो असलम अज़हर, तव्हां बि नालो ॿुधो हूंदो। PTV जो पहिरियों माना हीउ जेको असलम अज़हर ऐं मंसूर सईद, हाणे इहा ॾुख जी ॻाल्हि आहे त मूंखे ईअं तारीफ़ करणो पियो त मंसूर सईद सानिया सईद जो बि, जेतिरो मंसूर सईद पाण वॾो राइटर हो, राइटर थिएटर जो वॾो नालो, थिएटर जो वॾो नालो हो। उन जो बाक़ाइदे हिकिड़ो वॾो कंट्रीब्यूशन आहे PTV खे ठाहिण में। असलम अज़हर ऐं मंसूर सईद जो तमामु वॾो कंट्रीब्यूशन आहे। हाणे तारीफ़ इहो न करणु पियो सानिया सईद जो पीउ, सानिया सईद जो वालिद साहब। सानिया सईद वधीक मशहूरु आहे। जीअं असां मां ईअं चवां त भई कैफ़ी आज़मी कहिड़ो, शहबान आज़मी जो पीउ, या जीअं हाणे असां अक्सर माण्हुनि खे ॿुधाईंदा आहियूं सलाहदीन तुनियो, चवंदा आहिनि सलाहदीन तुनियो कहिड़ो, फहद मुस्तफ़ा जो पीउ। हा या मां ईअं चवां सलाहदीन तुनियो पाण प्राइड ऑफ परफॉर्मेंस। जान निसार अख्तर कहिड़ो, भई जावेद अख्तर जो फर्ज़न, भई हू पाण जेको वॾो शाइर आहे उनखे एतिरो त मान मिलणु खपे न। त इहे जेके आहिनि न असांजे हिन में समाज में, इहे उन दौर में इन्हनि माण्हुनि वॾो कमु कयो ऐं उन्हनि जी उन्हनि हिकिड़ी तारीख़ जोड़ी, ऐं उन्हनि जेको समाज अंदरि मिसाल तौरु हिन ड्रामा जेके थिएटर जी दुनिया में हिन कमाल कयो असलम अज़हर, इहो दस्तक जेको हिन ठाहियो। बिल्कुलु दस्तक में इहो गलेलो ॿियनि ते थिएटर कंदा हुआ, इहे जेको आबाद थी वेंदा पाकिस्तान जे मुख़्तलिफ़ शहरनि में, ऐं उहो कल्चर अॼु ताईं उते आहे हिंदुस्तान में। हिंदुस्तान में हिकिड़े थिएटर जे अदाकार जो मर्डर कयो वियो, सफदर हाशमी जो। सफदर हाशमी भाइटियो आहे हिन जो सानिया सईद जे वालिद साहब जो। अच्छा। हा, उन ते मर्डर कयो वियो, ऐं उन ॾींहं खां पोइ उन ते हिंदुस्तान में उन ॾींहुं मर्डर जे ॾींहं ते थिएटर ॾींहुं मल्हायो वेंदो आहे पूरे हिंदुस्तान में। सफदर हाशमी तव्हां कॾहिं गूगल ते वेंदो सर्च कंदो, वॾो अदाकार हो। उनजो मर्डर थियो न जॾहिं, त उन ॾींहं ते उनजो सॼी हिंदुस्तान में थिएटर जो ॾींहुं मल्हायो वेंदो आहे। माना हू उन पंहिंजे आर्ट खे एतिरो उनखे माना ॾियनि था रिस्पेक्ट। वाह वाह। माना ही उनजी रिश्ते में जी सोट थिए सानिया हुनजी, ही उते शायदि उते आज़ादीअ खां पोइ उन्हनि माण्हुनि कमु कयो आहे। हिते बि आज़ादी खां पोइ हिते माण्हुनि कमु कयो आहे। असां वटि छा आहे त असां पाण खे डिक्लास नथा कयूं। डिक्लास मुराद आहे त पंहिंजो पाण खे मां ख़तमु करे कमु करणु शुरू कयूं। KTN न अचे हा, या ही ॿिया जेके इदारा आहिनि धरती TV न अचे हा, या सिंध TV न अचे हा, त सोराब सुमरे खे असां कीअं ॾिसूं? बिल्कुलु असां प्राइवेट चैनल जी पैदावार आहियूं। सोराब सुमरे वारा या ॿिया दोस्त असांजा खोड़ आहिनि जेके PTV ते उनमें हैदर कादरी आहे। बिल्कुलु हैदर कादरी आहे। इहे इदारा इन्हनि खे प्रोड्यूस कयो, इन्हनि खे प्रोड्यूस कयो ऐं इन्हनि माण्हुनि कमु कयो।
ऐं तव्हां मूंखे जेतिरी सिंध जेतिरो तव्हां सां लव करे थी प्यार करे थी शायदि तव्हांखे बि अंदाज़ो न आहे ख़बर ई न आहे। ईअं थो न हिकिड़ो दफ़ो तव्हांजे लाइ प्रोग्राम लाइ मूंखे नौजवाननि चयो त मां हुननि खे पंहिंजे तरफ़ां ॿुधायो बाबा हिननि खे एतिरी तव्हां पेमेंट नौजवान ॾिसो तव्हांखे उहा ॾेई छॾी ऐं तव्हां हुते प्रोग्राम करणु वियो त ऐं तव्हां वरी उते नौजवाननि जो ॿियनि जो रवैयो ॾिसो जेके इहे सियासी नौजवान आहिनि उन्हनि जो रवैयो वरी कहिड़ो तव्हां प्रोग्राम सही न करे सघियो त माना अञा ताईं असांखे पंहिंजी सोसाइटीअ में पंहिंजो जेको अदाकार आहे पंहिंजो फ़नकार आहे पंहिंजो शाइर आहे उनखे उहो मान मर्तबो ॾियण जे लाइ बि सेखारिणो पवंदो न माण्हुनि खे। बिल्कुलु। त तव्हांखे त उहा सभु कुझु मिले पर तव्हां उते पंहिंजो एक्ट न करे सघियो न करे सघिया। ऐं तव्हां इहो पाण ॻाल्हि ॿुधाई आहे हुननि जो पंहिंजो जहिड़ा थी पिया हुते हेठि। अॻियां केरु वेहे अॻियां केरु वेहे अॻियां केरु वेहे असां अॻियां वेहंदासीं अॻियां वेहंदासीं नारेबाज़ी शुरू थी वई त असांखे माण्हुनि खे इहो थोरो ॿुधाइणो बि आहे त बाबा ड्रामो कहिड़े तरीक़े सां ॾिसणो आहे ऐं फंक्शन जेको म्यूज़िकल शो हूंदो आहे हुन में कीअं इंजॉय कबी आहे। इहो असां लाड़काणे जा माण्हू साईं हिन ॻाल्हि में माशाल्लाह उहे सम्झनि था त ड्रामो कीअं ॾिसिजे ऐं म्यूज़िकल शो खे कीअं इंजॉय कजे ड्रामे में किथे लाफ्टर ॾियणो आहे किथे ताड़ियूं आर्ट्स वॼाइणियूं। काउंसिल उते आहिनि साईं आर्ट्स काउंसिल वॾो कमु थिए थो उते कमु थिए थो इहे ॾिसो आर्ट्स काउंसिल छा लाइ हूंदियूं आहिनि इहे आर्ट्स जा इदारा छा लाइ हूंदा आहिनि त माण्हू हुते वेहनि अचनि सिखनि ॾिसनि वेहनि। बिल्कुलु। आख़िर में साईं कोई पैगाम ॾियणु चाहियो तव्हां नौजवाननि खे? सर मुंहिंजो पैगाम इहो आहे त हीअ दुनिया तमामु वसी आहे असां जेका पंहिंजो मुस्तक़बिल जी जेका राह तलाश कयूं था जेको मक़सदु रखूं था उन्हनि ते बाक़ाइदे महिनत सां कमु कयूं ऐं हिन वक़्तु 21वीं सदी में असांजो जेको नौजवान आहे इहो वेगाणप जो शिकार आहे। मिसाल जे तौर ते असांजा जेके बि नौजवान आहिनि जेके कमीशन पास कनि था ऑफिसर थियनि था उहा पंहिंजा रूट्स न विसारीनि उहे जिथां आया आहिनि उन्हनि माण्हुनि खे न विसारीनि उन्हनि माण्हुनि जो ख़्यालु कनि जेकॾहिं उहो असांजो टैलेंट आहिनि त ऐं जेकॾहिं असां उनखे टैलेंट चऊं था त उन्हनि खे पंहिंजे माण्हुनि खे न विसारणु खपे ऐं पंहिंजे माण्हुनि जे मसइलनि खे पाण माण्हुनि जे ॾुखनि खे ॾोजनि खे यादि करणु घुरिजे ऐं हिकु हिकु फ़र्द खे जॾहिं असां मिसकीन आहियूं त असां घणो कुझु करणु चाहियूं था जॾहिं असांखे कुझु मिलनि था अख़्तियार त पोइ असां छो नथा कुझु कयूं असांखे अख़्तियार आहे त असां कुझु कयूं ऐं नौजवान हिन समाज जी तब्दीली में किरदारु अदा करे सघे थो पीढ़ियल तबिके सां गॾु ऐं उहो ई हिन समाज जे अंदरि नओं समाज तकलीफ़ कंदो हिन गठियल पीढ़ियल समाज नओं समाज तकलीफ़ कंदो ऐं नौजवान खे पंहिंजो किरदारु अदा करणु घुरिजे। वाह वाह ॾाढो सुठो तव्हां पैगाम ॾिनो साईं वॾी महिरबानी तव्हां पंहिंजे क़ीमती वक़्त में असांखे टाइम ॾिनो अॼु सुबुह साण धरती में आयो ऐं आईंदा बि असां उमेदु रखूं था तव्हां ईंदा रहंदव ईअं ई ऐं डॉक्टर शेर मिराणी साहिब खे वठी ईंदव ज़िया बड़ो साहिब खे वठी ईंदव जंहिंसां गॾु तक़रीबन तव्हां घणो ॾिठो बि बिल्कुलु सर। ऐं आख़िर में नाज़रीन हाणे वेंदे वेंदे हिकिड़ो कलाम आहे साईं अयाज़ गुल साहिब जी शाइरी आहे साईं सरमद सिंधी साहिबु हुनखे तमामु बहितरीनु नमूने सां ॻायो मुंहिंजी दिलि चवे थी अॼु मां बि उहो ॻायां फ़क़ीर इनायत बड़ो साहिबु त तो ताईं पहुता मुंहिंजे नेणनि जा तो ताईं पहुता मुंहिंजे नेणनि जा सारा थकल ई विया मुंहिंजे नेणनि जा अला मुंहिंजे नेणनि जा तो ताईं पहुता मुंहिंजे नेणनि जा सारा थकल ई विया मुंहिंजे नेणनि जा अला मुंहिंजे नेणनि जा तो ताईं पहुता मुंहिंजे नेणनि जा। तुंहिंजो नाम लिखी ॾिठुम तुंहिंजो नाम लिखी ॾिठुम तुंहिंजो नाम लिखी ॾिठुम तुंहिंजो नाम लिखी ॾिठुम मुंहिंजे हथड़नि जा मुंहिंजे हथड़नि जा सारा थकल ई विया मुंहिंजे हथड़नि जा अला मुंहिंजे हथड़नि जा तो
तो ताईं पहुता मुंहिंजे नेणनि जा। तूं जो आए शहर में, 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 सभिनी रस्तनि जा, सभिनी रस्तनि जा, सारा थकल ही वया सभिनी रस्तनि जा, अला सभिनी रस्तनि जा। तो ताईं पहुता मुंहिंजे नेणनि जा। तुंहिंजी चुनरीअ में अची, तुंहिंजी चुनरीअ में अची, तुंहिंजी चुनरीअ में अची, तुंहिंजी चुनरीअ में अची, राणी रंगनि जा, राणी रंगनि जा, सारा थकल ही वया राणी रंगनि जा, अला राणी रंगनि जा। तो ताईं पहुता मुंहिंजे नेणनि जा। हिकिड़े भाकुर साण हुई, हिकिड़े भाकुर साण हुई, हिकिड़े भाकुर साण हुई, हिकिड़े भाकुर साण हुई, विसरियल वाइदनि जा, विसरियल वाइदनि जा, सारा थकल ही वया विसरियल वाइदनि जा, अला विसरियल वाइदनि जा। तो ताईं पहुता मुंहिंजे नेणनि जा। तो ताईं पहुता मुंहिंजे नेणनि जा, सारा थकल ही वया मुंहिंजे नेणनि जा, अला मुंहिंजे नेणनि जा। तो ताईं पहुता मुंहिंजे नेणनि जा। तो ताईं पहुता मुंहिंजे नेणनि जा। तो ताईं पहुता मुंहिंजे नेणनि जा, सारा थकल ही